रहमते रमजान, रहमते रमजान, रहमते रमजान। ओ बाज भरिया रब बान्हन ते, ओ बाज भरिया रब बान्हन ते, तुझी कावड़ कीअं ठही सघंदी ओ करीम असांजी हीअ चमड़ी ओ करीम असांजी हीअ चमड़ी हिक चिणग बि कान सही सघंदी ओ बाज भरिया रब बान्हन ते तुंहिंजी दोज़ख वारी बाहि कना हिन बाहि बि आहे पनाह घुरी तुंहिंजी दोज़ख वारी बाहि कना हिन बाहि बि आहे पनाह घुरी त पोइ कहिड़ी तरह तुंहिंजी दोज़ख में त पोइ कहिड़ी तरह तुंहिंजी दोज़ख में इंसान जी ज़ात रही सघंदी ओ बाज भरिया रब बान्हन ते हेड़ियूं तस्वीरूं हीअं तयार करे वरी बे परवाह पोइ साड़ींदे हेड़ियूं तस्वीरूं हीअं तयार करे वरी बे परवाह पोइ साड़ींदे मुजरिम जे मथां साड़ण जी सज़ा मुजरिम जे मथां साड़ण जी सज़ा जे तूं लाहींदे त लही सघंदी ओ बाज भरिया रब बान्हन ते ऐं मौला तूं बि हुजे मोहम्मद बि हुजे असां पोइ बि निंधण का थी निकिरूं मौला तूं बि हुजे मोहम्मद बि हुजे असां पोइ बि निंधण का थी निकिरूं बकरीम हुजनि कैदी बि हुजूं बकरीम हुजनि कैदी बि हुजूं तोखे ॻाल्हि इहा न बणी सघंदी ओ बाज भरिया रब बान्हन ते तोड़े बेहद रद बदनाम आहियां तब तुंहिंजे नबीअ जो ग़ुलाम आहियां तोड़े बेहद रद बदनाम आहियां तब तुंहिंजे नबीअ जो ग़ुलाम आहियां दिल बेॾऊं टाह करे त करे दिल बेॾऊं टाह करे त करे दिल यार ॾऊं न टही सघंदी ओ बाज भरिया रब बान्हन ते माशाअल्लाह सुभान अल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद तमाम तारीफ़ूं उन रब पाक लाइ जंहिं ज़ात असांखे ही रमज़ानुल मुबारक जो ख़ूबसूरत महीनो ॾिनो ही ख़ूबसूरत ॾींहं ॾिना त जीअं असीं पाण खे छुटकारो ॾियारे सघूं त जीअं असीं खोड़ सारियूं इबादतूं करे पाण खे बख़्शराए सघूं ऐं बेशक अल्लाह जी ज़ात ई आहे जेका बख़्शण वारी आहे जेका रहीमो करीम आहे सबाबड़ो तव्हां सभिनी खे भलीकार करे थी रहमते रमज़ान प्रोग्राम में सलाम क़बूल पवे असीं तव्हां सां गॾु हमेशह जीअं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते ही प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते ऐं असांजे लाइव प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल हमदर्द रूह अफ़ज़ा टपाल मेज़बान जशन जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू
सो नाज़रीन, ॻाल्हि कजे अगरि किचन जी, ॻाल्हि कजे अगरि खाधनि पीतनि जी, त असीं रोज़मर्रा कुझु न कुझु नओं ठाहिण जी कोशिशि कंदा आहियूं। ऐं हाणे जेके असांजूं अदियूं भेनरियूं अमड़ियूं किचन में वञी करे किचन जो जेको सॼो समूरो सिस्टम आहे उनजी देखभाल कंदियूं, ॾिसंदियूं, वाइसंदियूं त अॼु छा पचाइणो आहे। हिकु ॾींहुं पहिरियां खां प्लानिंग थींदी आहे, सभिनी खां पुछंदा आहियूं असीं फरमाइशूं त अॼु तव्हां छा खाईंदा, तव्हां छा खाईंदा। जीअं असांजे हमेशह किचन जे प्रोग्राम में अदी आबदा कुझु न कुझु नओं, डिफरेंट, यूनिक ऐं सुठो ऐं जल्दी पचाइण जी कोशिशि कंदी आहे। असीं हुन खां बि खोड़ सारो सिखंदा आहियूं ऐं वरी उहो घर में वञी रेसिपी उहा तयारु बि कंदा आहियूं। ऐं हिन वक़्तु जीअं रमज़ान जी शुरूआति आहे ऐं असांजे जॾहिं प्रोग्राम्स टीवी ते ऑन ईयर थियनि पिया, त इहे प्रोग्राम ॾिसण लाइ अदियूं ख़ासि करे असांजो टीवी ऑन करे, हेॾां टीवी हलंदी आहे, होॾां पंहिंजे किचन में हूंदियूं आहिनि मसरूफ़। छो त रोज़े जो टाइम अचण वारो हूंदो आहे, क़रीब हूंदो आहे ऐं 2 कलाक पहिरीं असीं पचाईंदा आहियूं। जेको बि पचायूं असीं किचन में, ख़ासि करे पकोड़नि जी तयारी थींदी आहे या वरी असीं कॾहिं सैंडविचिस ठाहे वठंदा आहियूं। छो त असांजे ॿारनि खे थोरो, असीं पंहिंजे ॿारनि खे सॉफ्ट ऐं हल्को खाधो खाराइणु चाहींदा आहियूं, हल्की ग़िज़ा। त उन खां पोइ तव्हां मानी बि खाई सघो। मानी खाइणु ज़रूरी आहे, छो त असीं फ्रूट्स त खाऊं था, असीं पकोड़ा, समोसा, चाट, दही भल्ला इहे सभु शयूं ठाहींदा आहियूं ऐं खाईंदा आहियूं रोज़ानो। पर मानीअ जो कोई नेमुल बदल न आहे। सो कोशिशि कंदा कयो त मानी ज़रूरु पंहिंजे ॿारनि खे खारायो। छो त असांजा ॿार हिन वक़्त जा जेके ॿार आहिनि उहे मानीअ खां सफ़ा जवाब था ॾेई विया आहिनि, मानी नथा खाइनि त असांजो पेट फुल आहे। या वरी सयूं आयूं आहिनि, उन्हनि सयुनि खे बि असीं सुठे तरीक़े सां ठाहिण जी कोशिशि कंदा आहियूं। जेके किचन में कमु कनि थियूं, चाहे उन्हनि खे रोज़ो हुजे चाहे न हुजे, पर रोज़ेदारनि लाइ जेके ख़ासि तौर ते ताम तयारु कनि थियूं, असांजूं भेनरियूं हुजनि, असांजी माउ हुजे या का बि घर जी औरत हुजे थी, उहे बहितर खां बहितरीनु ताम तयारु करण जी कोशिशि कंदियूं आहिनि रोज़ानो। छो त रोज़ाए त खाईंदा। हिकु इहा ख़ुशी हूंदी आहे त मां भले रोज़ो रखां या न रखां, का बीमारीअ जे सबबु या वरी का तकलीफ़ हूंदी आहे या कुझु बि थी सघे थो, पर उन वजह खां अगरि असांजे किचन में औरत मौजूदु न हुजे त किचन अधूरो आहे। पोइ बि रमज़ान में औरतूं खाधा सुठा सुठा पचाइण जी कोशिशि कनि थियूं, बहितर खां बहितरीनु पचाइण जी कोशिशि कनि। ऐं ख़ासि करे असीं कोशिशि कंदा आहियूं त फरमाइश जेका हुजे असीं पूरी कयूं। जीअं मूंखे हमेशह फरमाइश कंदा आहिनि मुंहिंजा भाइर त वाइट क्रीमी कढ़ाई जेको आहे त आप ई पचाईंदी आहियां। मां पचाए ॾींदी आहियां पंहिंजे भाइरनि खे ऐं इलाही ख़ुशि थींदा आहिनि। ऐं मूंखे उन्हनि खां वधीक वरी ख़ुशी थींदी आहे, छो त उहे फरमाइश कनि था ऐं फरमाइश उन्हनि खां ई कबी आहे जंहिंमें असीं हुज सम्झंदा आहियूं त हा असांजी हीअ पूरी कंदा। रमज़ान में औरत जी फ़ज़ीलत छा आहे? छा औरत असांजी किचन ताईं महदूदु आहे? छा औरत जा बि हक़ आहिनि? बिल्कुलु आहिनि, असां सभिनी खे ख़बर आहे। पर असांखे एतिरी नॉलेज न आहे त इस्लाम असांखे केतिरा हक़ ॾिना आहिनि, औरत खे केतिरा हक़ ॾिना आहिनि। औरत जी फ़ज़ीलत छा आहे? छा औरत किचन ताईं महदूदु हुजे? छा औरत कमकार जे लाइ ई आहे? छा औरत सिर्फ़ु इफ़्तार ऐं सहरी ठाहिण जे लाइ ई आहे? बिल्कुलु उहे ठाहींदियूं आहिनि, असीं ठाहींदियूं आहियूं। असीं पंहिंजी मोहबत उन में विझंदा आहियूं, प्यार उन खाधे में विझंदा आहियूं ऐं पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे भाइरनि खे या पंहिंजे पीउ खे, माउ खे, सभिनी खे पेश कंदा आहियूं। पर असांखे जेकी हिकिड़ी एप्रिसिएशन हूंदी आहे, हिकिड़ी तारीफ़ हूंदी आहे, सिर्फ़ु उहा ई खपंदी आहे, जेका कॾहिं कॾहिं न मिलंदी आहे। असीं डिसार्ड बि थींदा आहियूं। पर इस्लाम इन बारे में छा थो चए? औरत जा हक़ केतिरा आहिनि? औरत केतिरी अनमोल आहे? असीं बीबी फ़ातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा खां ॾिसूं त औरत जी अज़मत केतिरी आहे। असां उन्हनि जी पैरवी कंदा आहियूं। सभिनी औरतुनि लाइ उन्हनि जी ज़िंदगी सबक़ आहे। सैयदा, ताहिरा, आतिका, सिद्दीक़ा, ताहिरा, उन्हनि जा केतिरा ई नाला आहिनि। उन्हनि जे केतिरनि ई नालनि खे असीं ॾिसूं, उन्हनि जे अमल खे ॾिसूं त जिन पंहिंजो घर बि हलायो, जिन पंहिंजी शादी मुबारक खे बि हलायो, जिन पंहिंजी हर शइ प्रॉपरली तरीक़े सां कई, पंहिंजी ज़िंदगी जे इख़्तिताम ताईं जॾहिं हिन दुनिया मां पर्दो फ़रमाए वियूं ज़ाहिरी तौर ते, त उन ताईं असांखे बीबीअ जूं सभु ॻाल्हियूं सोचणु ऐं सम्झणु घुरिजनि। ऐं असीं औरतुनि खे उन्हनि मां खोड़ सारो सबक़ बि हासिलु करणु खपे। सिर्फ़ु सम्झ सोच ताईं न, बल्कि अमल करणु। मौला अली अलैहिस्सलाम जन खे मञणु काफ़ी न आहे। असीं चवंदा आहियूं त उन्हनि जी मञणु
ज़रूरी आहे, जेके हू चवनि था उन्हनि जी पैरवी करणु, उन ते हलणु ज़रूरी आहे। सो ॻाल्हियूं कंदासीं अॼु औरतुनि जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं, औरत जी फ़ज़ीलत ते ॻाल्हाईंदासीं। बहितरीन उलमा, बहितरीन स्कॉलर असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। मौलाना गुल हसन मशहदी साहब, अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? ऐं बहितरीन तव्हां हमद ॿुधी हिन वक़्तु, उन हमद खे बयानु कयो, उन्हनि हमद खे पढ़ियो। मोहम्मद उमर साहब, अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? मोहम्मद उमर खलीली साहब जन तमामु परे खां कही आया आहिनि। ऐं मोहम्मद कासिम साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, जेके बहितरीन नात ख़्वान आहिनि, बहितरीन आवाज़ जा मालिक। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? सभु रोज़ा रखो पिया? बहितरीन बहितरीन। रमज़ान आहे, रोज़नि खे कीअं छॾींदासीं, रोज़ा असांखे छॾे वञनि पिया, उहा अलॻि ॻाल्हि आहे। ख़ैर, ऐं ॻाल्हियुनि जो सिलसिलो अॻियां कयूं था, हलायूं था, ऐं मौलाना साहब जन वेठा आहिनि। औरत जी फ़ज़ीलत, मौलाना साहब पहिरीं त इहो ॿुधायो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना मुहम्मदिन हबीबिल्लाह व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन, अम्मा बाद, फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरआनिहिल मजीद, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इन्ना अअतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्नका शानिअका हुवल अबतर। माह मुबारक रमज़ान असांखे तक़वा, हिदायत, रहमत, बरकत पंहिंजे सुधरण जे लिहाज़ सां दर्स ॾिए थो। पूरी इंसानियत, चाहे मर्द हुजनि चाहे औरतूं हुजनि, सभिनि जे लाइ रमज़ान मुबारक हिकु हिदायत वारो महीनो आहे। बेशक अल्लाह औरत ऐं मर्द खे अशरफुल मखलूक़ात बणायो आहे। ॿिन्ही खे जेको आहिनि तमामु मखलूक़ात मंझां सभिनी में जेको आहिनि फ़ज़ीलत इंसान खे ॾिनो आहे, चाहे उहा औरत हुजे चाहे मर्द हुजे। छो जो अल्लाह जी इबादत जेका आहे, इहे ॿई मखलूक़ूं जेके आहिनि उहे अंजाम ॾियनि थियूं पियूं, चाहे नमाज़ हुजे चाहे रोज़ो हुजे या कहिड़ी बि इबादत हुजे, मर्द ऐं औरत जेका आहिनि सभु इबादतूं वाजिबु आहिनि। तव्हांजो सुवालु आहे औरत जो मक़ाम, औरत जी मंज़िलत जेका आहे उहा छा आहे? औरत जो मक़ाम ऐं मंज़िलत, अल्लाह तबारक व तआला इन औरत खे 3 रिश्तनि में जेको आहिनि तक़सीम कयो आहे। सही। धीउ जे रिश्ते में, माउ जे रिश्ते में, ज़ौजा जे रिश्ते में। इहे 3 रिश्ता निभाइण इन औरत खे जेके आहिनि उहे ज़रूरी आहिनि। उहा ई औरत जेका आहे अशरफ आहे। हूअं त काइनात में ॾिठो वञे अशरफ सैयदतुन निसाइल आलमीन बीबी फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा, जेका तमामु औरतुनि जे लाइ नमूने अमल आहे, सभिनी औरतुनि जे लाइ। अञा मां तारीख़ जी तरफ़ वञा त अल्लाह तबारक व तआला हिन काइनात में 4 मस्तूरात तमामु अज़ीम ख़लक़ कयूं आहिनि। 4 मस्तूरात जंहिंजी मंज़िलत ऐं मक़ाम जेको आहे तमामु अंबिया बि ज़िक्र कयो आहे, औलिया बि ऐं इमाम सग़ुरनि जेको आहे सभिनी ज़िक्र कयो आहे। पहिरियों हज़रत हवा सलामुल्लाह अलैहा, हज़रत आदम जी घरवारी, जंहिंजो किरदारु ऐं ॾिसजे त पहिरीं जेका आहे खिलकत जे लिहाज़ सां हज़रत आदम जे खिलकत मां ई हज़रत हवा खे जेको आहे तख़लीक़ में आंदो वियो, खिलकत आंदी। असांजी पहिरीं अम्मा जेका आहे हज़रत हवा सलामुल्लाह अलैहा ज़मीन ते आई, उन खां बाद में हज़रत आदम खे जेका आहे उहा औलाद थी, ऐं औलाद खां बाद में इहो नस्ल आदम जेको आहे वधंदो रहियो। मां घणी रेग में न वञा। ॿी जेका अशरफुल मखलूक़ात यानी सभिनि खां अज़ीम औरत आहे इन दुनिया ते जेका अल्लाह तबारक व तआला ख़लक़ कई आहे, उहा आहे हज़रत बीबी ख़दीजा सलामुल्लाह अलैहा, ज़ौजे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन जी तरफ़ ॾिसजे त इन जी छा ख़िदमत आहे, इन जी छा अज़मत आहे, छा फ़ज़ीलत आहे। यानी अरब में, पूरी जेका आहे अरब में इन खां वधीक ॿी का बि गनी औरत कोन हुई। दौलतमंद जे लिहाज़ सां तमामु जेको आहिनि सभिनि खां वधीक दौलतमंद हुई, ऐं सखावत जे लिहाज़ सां सभिनी खां वधीक सखावत रखण वारी हुई, ऐं सभिनि खां जेको आहिनि तमामु घणी हमदर्द हुई। जॾहिं पूरे अरब में इन जा एतिरा ख़ज़ाना हूंदा हुया, जेकॾहिं 10, 20 या 25, 30 या 100 ऊठ कंहिं शाम या ॿिए कंहिं शहर में हूंदा हुया, त एतिरा ई ऊठ जेके आहिनि भरिजी करे मदीने तरफ़ ईंदा हुआ। यानी ख़ज़ाना हुया हज़रत बीबी ख़दीजा सलामुल्लाह अलैहा जा, तमामु घणा जेके आहिनि ख़ज़ाना हुया बीबी जा। गुल हसन साहब, तव्हां 2 औरतुनि जो ज़िक्र कयो, बाक़ी 2 औरतूं अञा असीं पुछणु चाहींदासीं। तव्हां खां नाज़रीन नंढड़ो ब्रेक, केॾांहुं न वञिजो, ॻाल्हियुनि जो सिलसिलो अची ताईं कंटिन्यू कंदासीं। हिकु भेरो ॿीहर भलीकार नाज़रीन, रहमत रमज़ान प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा,
टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं एतिरो बहितरीन ज़ाइक़ेदार मज़ो आहे जो हर ढुक में मिले थो भरपूर मज़ो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। मुंहिंजो रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवाइ मुकमल नाहे ऐं मां उमेद कयां थी त तव्हां सभु टपाल मेज़बान पीअंदा हूंदा ऐं रोज़े खां पोइ टपाल मेज़बान न पीऊं त ईअं लॻंदो आहे त असीं रोज़ो ई न खोलियोसीं। सो टपाल मेज़बान पीओ। ऐं नाज़रीन, हिन ब्रेक ते वञण खां पहिरीं असीं जॾहिं ब्रेक ते वञूं पिया त ॻाल्हियुनि जो सिलसिलो अध में मौलाना साहब जन बहितरीन गुफ़्तगू फ़रमाए रहिया हुआ, पर उन खां बाद में असां वटि हिन वक़्तु ब्रेक में डॉक्टर साहब मौजूदु आहिनि, छो त असां डॉक्टर साहब ॻाल्हाईंदासीं। केतिरा ई माण्हू ईअं आहिनि जंहिंजी तबियत ख़राबु थी वेंदी आहे, असीं हिक ॿिए जे मथां खाऊं पीऊं था ऐं कुझु अहिड़ियूं वरी शयूं खाई वठंदा आहियूं त असांखे पंहिंजी तबियत जो ख़्यालु नाहे रहंदो। ख़ासि करे वाटरमेलन बि खाऊं था, वरी उनजे मथां पाणी बि पीऊं था, बदहज़मी थी वेंदी आहे। सो डॉक्टर जी बि ज़रूरत पई। किडनी स्पेशलिस्ट आहिनि ऐं तमामु बहितरीन कमु कंदड़ आहिनि। डॉक्टर फेरोज़ महर साहब सां गॾु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो डॉक्टर साहब? ठीकु आहियो? तबियत सही आहे? रमज़ान मुबारक में तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह। बहितरीन। नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो डॉक्टर साहब सां बि कंदासीं असीं कंटिन्यू, पर हेॾा मौलाना साहब जन जी ॻाल्हि अध में हुई। ॿिनि बीबियुनि जो ज़िक्र थियो आहे जेके दुनिया में 4 और अहिड़ियूं औरतूं आहिनि जिन खे आला मक़ाम हासिलु आहे। इन्हनि मां हिकिड़ी हज़रत बीबी हवा साहिबा जो ज़िक्र थियो ऐं ॿी बीबी ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा। 3 बीबी 4 औरतुनि जो मक़ाम मंज़िलत हुयो जो बयानु कयोसीं। उन मां 3 जेका आहे उहा फ़िरौन जी घरवारी हज़रत आसिया बिन्त मज़ाहिम आहे। ॾिसो, फ़िरौन केरु आहे? उहो शख़्स आहे जंहिं पंहिंजे पाण खे खुदाई जी दावा कई ऐं पंहिंजे पाण खे ख़ुदा सॼो ऐं त मां ई ख़ुदा आहियां, ॿियो कोई ख़ुदा कोन्हे का। उन शख़्स जे घर में रही करे पंहिंजे मक़ाम ऐं मंज़िलत ठाहिणु वॾो ॾुखियो हूंदो आहे औरत जे लाइ। लेकिन ख़ुदा हज़रत बीबी आसिया बिन्त मज़ाहिम खे एतिरी जेका मंज़िलत ऐं मक़ाम ॾिनो जो अशरफ़ निसाए मां कॾहिं करार ॾिनई उनखे, यानी अज़ीम जेके औरतूं उन्हनि मंझां जेको उनखे करार ॾिनई। यानी उनजी मंज़िलत छो मंज़िलत इहा आहे जो हज़रत मूसा नबी अलैहिस्सलाम खे उन जेको आहिनि परवरिश पातो ऐं उनखे जेको आहिनि पाली। ख़ुदा उनजे मक़ाम मंज़िलत जेका आहिनि इन करे जेका आहिनि बुलंद कई। सुभान अल्लाह। ॾुखे हज़रत बीबी आसिया जहिड़े दौर जो ॾुखियो दौर कंहिंजो ई कोन हुयो, छो जो फ़िरौन उन वक़्तु पंहिंजे पाण खे आला मक़ाम ते सॾे पियो। तव्हां तसवुरु कयो, घर में जेकॾहिं अहिड़ो माहौल हुजे त उन वक़्तु औरत जो जेको आहिनि गुज़ारणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। उन वक़्तु जेको आहे पंहिंजो मक़ाम मंज़िलत ठाहिणु ॾाढो ॾुखियो। लेकिन इन बावजूदि हज़रत बीबी आसिया जेको पंहिंजो मक़ाम मंज़िलत। चौथी जेका औरत आहे जेका सभिनी खां अज़ीम आहे, बल्कि जेके मां 3 औरतूं ज़िक्र कयूं, इन्हनि जी बि सरदार बीबी आहे सैयदतुन निसाइल आलमीन, यानी सैयदतुन निसाइल आलमीन। न बीबी हवा सलामुल्लाह अलैहा जो लक़ब आहे, न बीबी ख़दीजा सलामुल्लाह अलैहा जो लक़ब आहे, न बीबी आसिया जो लक़ब आहे, बल्कि अगरि सैयदतुन निसाइल आलमीन लक़ब आहे त उहा रसूल ख़ुदा जन जी दुख्तर अतार बीबी फातिमा ज़हरा सुभान अल्लाह जेका सभिनी जे लाइ नमूने अमल आहे। साण जी ज़िंदगी ॾिसूं त साण कहिड़े लिहाज़ सां ज़िंदगी जेका आहे गुज़ारी आहे, पंहिंजे बाबा जी ख़िदमत जे लिहाज़ सां। नंढड़ी आहे, बाबा जंगुनि ते वञे थो, जंग बदर थी, जंग उहद, साण जी बिल्कुलु जेको आहे 3 या 4 सालनि जी उमिरि आहे। छा था फरमाइनि रसूल ख़ुदा? जॾहिं जंग करे अचनि था, तलवार जेका आहे खून सां भरियल आहे, साण बी फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जॾहिं अचनि था घर, पंहिंजी नंढड़ी धीउ फातिमा ज़हरा खे ॾिसी करे चवनि था मुंहिंजी जंग जा सभई थक जेके आहिनि तुंहिंजे ॾिसण सां लही, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, मुंहिंजा सभु जेके आहिनि थक उहे लही था वञनि। एतिरी अज़मत साण जी बी फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी जो बाबा सैयद निसाइल आलमीन करार ॾिनी सैयदा खे। ऐं फरमाया त फातिमा जेको आहिनि फ़क़त सैयद निसाइल आलमीन न, फातिमा बज़अतु मिन्नी, फातिमा मुंहिंजो हिसो आहे, टुकड़ो आहे। इहा कंहिंजी अज़मत आहे? हिकु औरत जी अज़मत आहे, हिकु जेका आहिनि मस्तूर जी अज़मत आहे, हिकु बीबी जी जेका आहिनि इहा अज़मत आहे। असां जूं जेके औरतूं आहिनि उहे सभई जेके आहिनि इन बीबी जी सीरत मंझां, इन बीबी जी अज़मत मंझां, इन बीबी जे किरदार मंझां जेको आहिनि सबक़ हासिल कनि थियूं। मां हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे बीबी जे जेके आहिनि किरदार जे लिहाज़ सां, बीबी जी अज़मत जे लिहाज़ सां, बीबी फज़ीलत जे लिहाज़ सां, नमूने अमल जेका आहे बीबी सलामुल्लाह अलैहा असांजे औरतुनि जे लिहाज़ सां आहे।
ॾिसो बीबी जी तरबियत जेका मूं पहिरियां तव्हांखे ॻाल्हि ज़िक्र कई त औरत जेका आहे धीउ जे लिहाज़ सां, औरत जेका आहे माउ जे लिहाज़ सां, औरत जेका आहे ज़ौजियत जे लिहाज़ सां, इहे टई पहलू कमाल जा मिलनि था बीबी ज़हरा सलाम अलैहा। बेशक ॾिसो धीउ जो किरदारु आहे एतिरो पाण खे मञरायईं जो रसूल ख़ुदा पीउ आहे, जे फातिमा बज़अतु मिनी, फातिमा मुंहिंजो हिसो आहे टुकड़ा, फातिमा उम्मे अबी आहे, फातिमा मुंहिंजी धीउ न मुंहिंजी माउ आहे, जी फातिमा मुंहिंजी माउ आहे। यानी एतिरी जेका बीबी बाबा जी ख़िदमत कई जो रसूल ख़ुदा जहिड़ो नबी चयो त फातिमा मुंहिंजी माउ, इहा धीउ जी जेका आहे मकान मंज़िलत आहे। अचो ॾिसो माउ जे लिहाज़ सां अन्न साइण जी अज़मत ऐं मकान छा आहे माउ जे लिहाज़ सां, उहा माउ आहे जंहिं असांखे ॿ इमाम जेके आहिनि उहा अता कया आहिनि। बेशक हिकु इमाम हसन अलैहिस्सलाम जहिड़ो अज़ीम जेके ऐं ॿियो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जहिड़ो अज़ीम इमाम, केरनि इहे जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि, जेके रसूल ख़ुदा जन जा प्यारा आहिनि, जेके रसूल अहिड़नि हस्तियुनि जी माउ बी फातिमा ज़हरा सलाम अलैहा, माउ जो किरदारु खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि, मां मुख़्तसर कंदो थो हलां। ज़ौजियत जे लिहाज़ सां ॾिसो कंहिंजी ज़ौजा आहे, उन जी ज़ौजा आहे जो रवायतुनि में जुमला मिलनि था, रसूल ख़ुदा सलाम अलैहा वटि खोड़ सारा इज़्दिवाजी रिश्ता अचनि था, लेकिन रसूल ख़ुदा फरमाइनि था मां ज़हरा जो रिश्तो न कंदुमि जेसिताईं ख़ुदा जे तरफ़ां इजाज़त न ईंदी। उन वक़्त में उन दौर में सभिनि ॾिठो त आसमान मंझां हिकु क़ुर मजीद में बि ज़िक्र आहे, आसमान मंझां हिकु सितारो आयो जेको सैयदा जे अली अलैहिस्सलाम जे दर ते लथो त रसूल ख़ुदा जन हज़रत अबू तालिब खे चयईं त तूं जेको आहे रिश्तो जेको आहे मुंहिंजी धीउ जो पंहिंजे पुटु हज़रत अली अलैहिस्सलाम सां कराए, इहो अलाह जो हुकुम आहे। रसूल ख़ुदा फरमाइनि था न इहो न मुंहिंजो हुकुम आहे न ॿिए कंहिंजो आहे, इहो अलाह जो हुकुम आहे जो ज़हरा जी शादी अली अलैहिस्सलाम सां थिए। हाणे हिन जी ज़िंदगी कीअं गुज़री पाण में, अहिड़ी तरह गुज़री जो रसूल अहिड़ी तरह हिननि ॿिन्ही पाण ज़िंदगी गुज़ारी जो बीबी ज़हरा सलाम अलैहा मानी पचाईंदी हुई त अली अलैहिस्सलाम काठियूं फोरींदा हुआ। सुभान अल्लाह। बीबी ज़हरा सलाम अलैहा घर जो कमु अंजाम ॾे, अली अलैहिस्सलाम ॿाहिरि जो कमु करे घर में जेको आहिनि खणी, यानी हिकु हिसो जेकॾहिं बीबी फातिमा ज़हरा सलाम अलैहा अंजाम ॾींदी, हिकु हिसो इमाम अली अलैहिस्सलाम अंजाम ॾींदा हुआ। अहिड़ी तरह पंहिंजे शोहर जी जेका आहे ख़िदमत कई आहे बीबी फातिमा ज़हरा सलाम अलैहा। तारीख़ घणी आहे, असांजे औरतुनि खे बि, असांजे अमड़नि खे बि, असांजे ॿारनि खे बि जेका आहे खपे त हू जेका बीबी फातिमा ज़हरा सलाम अलैहा जो किरदारु पढ़नि, उनजी सीरत खे पढ़नि ऐं उनजी गिफ़्तार खे पढ़नि त उन्हनि मंझां घणो कुझु जेका उहे पिराए सघनि। बेशक बेशक, ऐं तॾहिं ई चवंदा आहिनि त हिननि जी सीरत ई असांजे लाइ सभु कुझु आहे, पर असीं औरतूं वाक़ई असांखे करणु खपे ऐं पैरवी करणु खपे ऐं असांखे सम्झणु खपे त असांजी ज़िंदगी केॾांहुं वञे पई। इन ते बि गुफ़्तगू कंदासीं। डॉक्टर फ़िरोज़ मिर्ज़ा जन वेठा आहिनि, अॼुकल्ह रोज़ा हलनि पिया ऐं खोड़ सारो खाइण पीअण बि आहे। डॉक्टर साहिबु छा ॾिसो पिया त जेके किडनी पेशेंट आहिनि जिन खे पहिरियां ई मसइलो थियल आहे, छा उहो रोज़ो रखी सघे पियो? किडनी पेशेंट में तो इलाही पेशेंट अची था वञनि त भाई आया किडनी में पथरी आहे या गुर्दा फैल आहिनि, बिल्कुलु मुख़्तलिफ़ क़िस्म जी जेको आहे हुन में आहिनि। जेकॾहिं गुर्दे में ऑलरेडी पथरी आहे त थोरो मुहतात थी करे रोज़े खां असां मना नथा करे सघूं, पर एहतियात खाइण पीअण में हुनखे एहतियात करिणो पवंदो। लाइट जेके डाइजेस्टेड आइटम्स आहिनि, सैरी बि उन्हनि सां करणु खपे ऐं हेवी फूड स्पाइसी फूड्स उनखे अवॉइड करणु खपे। त उन में जेको आहे सो हाइड्रेटेड रहे माण्हू, सैरी अहिड़े नमूने सां करे त हाइड्रेटेड बि रहे ऐं जेको डाइजेशन तव्हांजी थोरी डिलेड हुजे, अहिड़ा फूड्स खाइणु खपनि। चपाती आहे उहा खाओ तव्हां, अंडो खाओ तव्हां, ऐं कुझु जेको आहे फ्रूट जेके लाइट आहिनि, सिट्रस जेके आहिनि उहे तव्हांखे जेके एनर्जी ॾींदा, जीअं ऑरेंज आहे, बनाना आहे, डेट्स आहिनि, उहे यूज़ करणु खपनि त पोइ रोज़ो रखी सघिजे थो। उन में माण्हू हाइड्रेटेड बि रहंदो ऐं ईज़िली डाइजेस्ट बि थींदो। स्टमक फ्रेंडली फूड्स जेके चइबा आहिनि, स्टमक फ्रेंडली फूड्स तव्हां खाओ ऐं हेवी फूड्स न खाओ, तमामु घणो न खाओ, त इनशाला सभु सही रहंदो। पर रोज़े में त असां वटि एतिरियूं शयूं पयूं हूंदियूं आहिनि, असीं कहिड़ी शइ न खाईंदासीं? एतिरियूं शयूं आहिनि त 30 रोज़ा आहिनि माशाल्लाह, उहो हिकिड़ो रोज़ो नथा रखूं असां। इहो सोचणु खपे त बाबा इहो सिर्फ़ु अॼु जे लाइ न आहे, डेली मां खाईंदुसि। ऐं खाइण ॾिसो न, तव्हां रोज़ो त इबादत आहे, इबादत सभिनी खाओ ऐं एतिरो खाइणु खपे जेको हाइड्रेटेड रहे माण्हू सॼो ॾींहुं ऐं एनर्जी बि उहा रहे। पर ओवर ईटिंग कंदा तव्हां त डेफिनेटली पोइ खोड़ सारा प्रॉब्लम थींदा। या स्पाइसी फूड्स खाईंदो, फैटी फूड्स खाईंदो त पोइ डेफिनेटली प्रॉब्लम थींदा।
बैलेंस जेको डाइट हिकिड़ो ठाहिणु खपे, प्लान करणु खपे। त जीअं डेट्स आहिनि, खारगुआ आहिनि, कोई राइस आहे या ब्राउन राइस पर्टिकुलर लाइट प्रोटीन्स में जीअं एग अंडो अचे थो जी, ऐं चपाती जेका आहे पंहिंजी चकी जे अटे वारी, इहो खाए माण्हू सहरी में इंशाल्लाह सभु सेट रहंदो। ऐं रोज़ो बि रखी सघे थो माण्हू पोइ आराम सां। हाँ, जी, रोज़ो रखी सघे। बहितरीन। डॉक्टर फिरोज़ साहब, अच्छा ख़लीली साहब जन खे असीं रिक्वेस्ट कंदासीं त असांखे कुझु नात ॿुधाइनि, पढ़ी बिस्मिल्लाह कयो। कल शाम कुछ पखिन जा वया पे वलर मदीने, कल शाम कुछ पखिन जा वया पे वलर मदीने, शायद हुया हुनर जा, शायद हुया हुनर जा बचड़ा घर मदीने, कल शाम कुछ पखिन जा वया पे वलर मदीने। ओ तकड़ा वञण प्या ॾाढो छो ही अजीवा वांगे, हिन देश में लगे थो आया होया के सांगे, हिन देश में लगे थो आया होया के सांगे, पूरा कयूं वञण प्या, पूरा कयूं वञण प्या पंहिंजा सफ़र मदीने, कल शाम कुछ पखिन जा वया पे वलर मदीने, कल शाम कुछ पखिन जा वया पे वलर मदीने। ओ हिन देश में हुनर खे अहिड़ो मज़ो न आयो, मोटिया वया मदीने जहिड़ो मज़ो न आयो, मोटिया वया मदीने जहिड़ो मज़ो न आयो, हिते कीअं ठरन जन जा, हिते कीअं ठर जनी जा ठरंदा अंदर मदीने, कल शाम कुछ पखिन जा वया पे वलर मदीने, कल शाम कुछ पखिन जा वया पे वलर मदीने। ओ समझम तलात काई लवंदा वञन पया हो, हिक ॿिए खे कुझ त आख़िर चवंदा वञन पया हो, समझम तलात काई लवंदा वञन पया हो, हिक ॿिए खे कुझ त आख़िर चवंदा वञन पया हो, हिन मुल्क जी कंदा विया, हिन मुल्क जी कंदा विया चइबो पचर मदीने, कल शाम कुछ पखिन जा वया पे वलर मदीने, कल शाम कुछ पखिन जा वया पे वलर मदीने। जंहिं वक्त ही वञण जो आवाज़ थियो पखिन जो, रोई चयम जॾहिं ही परवाज़ थियो पखिन जो, रोई चयम जॾहिं ही परवाज़ थियो पखिन जो, ईंदो कॾहिं अलाए, ईंदो कॾहिं अलाए मुंहिंजो नंबर मदीने, कल शाम कुछ पखिन जा वया पे वलर मदीने। ऐं दिल में चयम त अज़मी जे कर पखी हुजां, जंहिं वक्त पूर पैगाम महबूब ॾे भॼां, अल्लाह शल पुॼाए, अल्लाह शल पुॼाए मुंहिंजा अखर मदीने, कल शाम कुझ पखिन जा वया पे वलर मदीने।
माशाल्लाह, सुभान अल्लाह। खलील साहब बहितरीन। नाज़रीन वठूं था नंढड़ो ब्रेक, केॾा न वञो, वरी वापसि था अचो। रहमत रमज़ान प्रोग्राम में तव्हांखे भली कार कयां थी। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। लाइफ बॉय शैम्पू में खोड़ सारा फ्लेवर्स बि आहिनि ऐं लाइफ बॉय शैम्पू तव्हांजे वारनि खे बणाए थो मज़बूत ऐं घाटो। सो लाइफ बॉय शैम्पू इस्तेमालु कंदा रहो। असां सां गॾु मौजूदु आहिनि बहितरीन महिमान मोहम्मद क़ासिम साहब जन, जिन खां असीं ज़रूरु पुछंदासीं त औरतुनि जी फ़ज़ीलत ऐं अहमियत छा आहे। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक मुक़द्दस क़ुरान मजीद जे अंदरि इरशाद फरमायो, इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिजसा अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। बेशक अल्लाह तबारक व तआला जी ज़ात इरादो करे थी इन शइ जे लाइ जेके अहले बैत जे घराने मंझां आहिनि उन्हनि मां गंदगी खे दूर करे उन्हनि खे पाक ऐं साफ़ बणाए छॾे। इन्हनि मंझां सभिनी में अहले बैत औरतुनि जे हुकूक जे मुतालिक़ मां पुछा कई। रब्बे ज़ुल जलाल ख़ालिक़ काइनात पंहिंजे पाक मुक़द्दस क़ुरान मजीद जे अंदरि इरशाद फरमायो, हुकुम फरमायो ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औरतुनि जो अज़मत मक़ाम मर्तबो रिफ़ातूं तमामु बुलंदी फरमाई आहे। आमिना जे लाल हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु मरतबा पंहिंजे घर जे अंदरि मौजूदु हुया। सैयदा तैयबा ताहिरा अम्मा फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में हाज़िर थी अची करे अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सैयदा पाक पाण तकड़ी तकड़ी आई। आमिना जे लाल पुछा कई, फ़ातिमा तोखे कहिड़ी शइ जल्दी मूं वटि वठी आई आहे? अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजो शोहर मुंहिंजो मुड़ुसु ॿी शादी हज़रत अली ॿी शादी करण जो इरादो रखे थो ऐं मां चाहियां थी त मुंहिंजे तरफ़ खां जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि ॿुधो हज़रत अली साईं खे कॾहिं बि न ॻाल्हाइजो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उते पाण फरमायूं फ़ातिमा मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। जंहिं फ़ातिमा खे तकलीफ़ ॾिनी उन मां हबीब खे तकलीफ़ ॾिनी। जंहिं फ़ातिमा खे ख़ुशि रखियो उन मां मुस्तफ़ा खे ख़ुशि रखियो। जंहिं मां मुस्तफ़ा खे ख़ुशि रखियो उन पंहिंजे रब्बे ज़ुल जलाल खे ख़ुशि रखियो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन टाइम में उथी करे पाण ख़ुतबो इरशाद फरमायूं, मां अली खे कॾहिं बि ॿी शादी करण जो इजाज़त न ॾींदोमांइ। ज़ाहिर ॻाल्हि आहे जॾहिं माण्हू कुझु अहिड़ा बि मुआशरे जे अंदरि अहिड़ा हूंदा आहिनि जे अगरि ॿ शादियूं करे वठनि था त हिकिड़ी खे ज़्यादा हुकूक ॾींदा आहिनि ऐं ॿी जे तरफ़ तवजा बि न कंदा आहिनि। मदीने जे ताजदार रहमत लिल आलमीन हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जाइ ते पंहिंजी न्याणी जी अज़मत ऐं मक़ाम बि पंहिंजी धीउ जो मर्तबो बि ॿुधायो आहे ऐं पंहिंजो हुकूक बि औरतुनि जे लाइ ॿुधायो आहे। जे कंहिं बि महल में कंहिं बि जॻह ते तव्हांखे अगरि औरत ज़ात तव्हांजे साम्हूं अची वञे उनखे कॾहिं बि का बि अहिड़ो फ़ेल या अहिड़ो कमु तव्हां न करो जंहिं कम मंझां उन औरत खे तकलीफ़ पहुचे या उहा नाराज़ थी वञे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमिना जलाल जॾहिं बि पाण कंहिं जंग ते या कंहिं बि इरादे सां शहर खां मदीने पाक खां ॿाहिरि हलिया वेंदा हूंदा त आमिना जलाल सभ खां पहिरें सैयदा तैयबा ताहिरा अम्मा फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे दर ते ईंदा हुआ ऐं उन्हनि जे घर में ईंदा हुआ। पाण पंहिंजी न्याणी सां मिलंदा हुआ, मुखातिब थींदा, उन खां बाद में पंहिंजे घर ॾे हलिया वेंदा हूंदा ऐं पंहिंजे साहबा सां मुखातिब थींदा हुया। इन वाक़े खां बाद में इन हदीस मुबारका खां बाद में असांखे इहा साबित थिए थो त मदीने जे साईं आमिना जलाल ताईं असांखे सभिनी खे औरतुनि जे हुकूक जे मुतालिक़ पंहिंजी न्याणियुनि सां हुस्न इख़लाक़ ऐं अहिड़े बर्ताव जो सबक़ु ॾिनो आहे जंहिंजी का मिसाल बि दुनिया में नथी मिले। बेशक बहितरीन तव्हां फरमायो मोहम्मद क़ासिम साहब। ऐं असीं मौलाना साहब जन खां बि हिन ते गुफ़्तगू ज़रूरु कंदासीं हिन ॻाल्हि ते, पर उन खां पहिरीं असीं डॉक्टर फ़िरोज़ साहब जन खां ज़रूरु पुछंदासीं त इंसुलिन चेंज थी वई आहे। हाणे चवनि पिया त जेके असां वटि पहिरियां डॉक्टर अची चुका हुया डायबिटीज़ जा, त डायबिटीज़ जे जेके पेशेंट आहिनि उहे पंहिंजी इंसुलिन जी टाइमिंग चेंज करे सघनि था। फॉर एग्ज़ाम्पल अगरि रोज़े में कंहिं माण्हूअ खे किडनी में सूरु पइजी वञे थो, इलाही पेन थिए थो, त उन जे लाइ असां वटि छा का अहिड़ी मेडिसन का अहिड़ी शइ आहे जंहिंसां असांजो रोज़ो बि टुटे न ऐं असांजो पेन बि घटि थी वञे? हा, पहिरियां त पाणी जेको आहे सहरी में अफ़्तार में जी घणो पीअणु खपे ऐं पेशेंट खे ख़बर हुअणु खपे जेकर आला अफ़सर असां
डिलेमा इहो आहे त माण्हुनि खे ख़बर न आहे हूंदी स्टोन ऑलरेडी हूंदो आहे, जी पोइ हुननि रोज़ो रखियो, डिहाइड्रेशन जे करे हुनखे पेन थींदो आहे, या कॾहिं कॾहिं स्टोन स्लिप थी यूरिटर में अची वेंदो आहे गुर्दे जी नाली में, त उन जे करे सीवियर पेन थींदो आहे। त पहिरियां इहे नॉर्मल चेकअप ज़रूरी आहिनि। आम माण्हुनि खे अक्सर जेके घटि पढ़ियल लिखियल आहिनि या थोरा बि पढ़ियल लिखियल आहिनि उनखे पंहिंजो चेकअप माण्हू घटि था कराइनि। सही जेको रूटीन चेकअप थियणु खपे, जेका हैबिट विझनि था त का बीमारी न निकिरी अचे, हैबिट असां में या विझणु खपे। त नॉर्मल जेके रूटीन चेकअप आहे या बेसिक जेको वर्कअप आहे उहो कराइणु खपे। एज सां बि कुझु अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके थींदियूं आहिनि, जीअं शुगर आहे, एज सां बि थी सघे थी, फैमिली में आहे, या खाइण पीअण तव्हांजो मिठाण वधीक आहे, या ॿियूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि जीअं ब्लड प्रेशर आहे, उहे बि तव्हांखे इहे थी सघे थो। पर रूटीन जेकॾहिं चेकअप थींदा पिया त असांखे ख़बर हूंदी आहे ऑलरेडी त भई मूंखे को जिगर जो मसइलो न आहे, मूंखे गुर्दे जो मसइलो न आहे, सही मूंखे को ब्लड प्रेशर जो मसइलो न आहे या शुगर जो मसइलो न आहे, त उहो पंहिंजी ईटिंग हैबिट्स बि उन हिसाब सां रखंदो। हाणे हिन में जेकॾहिं हाइड्रेशन सुठी रहे थी पई त सूर जे हुअण जा चांस थोरा घटि थींदा आहिनि। सही हाइड्रेशन असां खाइण पीअण ॾिसूं कोन था, जीअं तव्हां सवेर चओ त हीअ भरी पई हूंदी आहे टेबल, त कोशिशि हूंदी आहे घणो खाऊं असां। जी हा, उन में बि जेको आहे सो इहो रखणु खपे जंहिंमें हाइड्रेशन घणी थिए असांजी बॉडी में। फूड्स अहिड़ा रखूं जेका मसइलो 8 कलाक 10 कलाक रोज़ो आहे त उहा हाइड्रेटेड रहूं। सही हाइड्रेटेड रहंदासीं त पेन बि घटि थींदो। सही आहे। अच्छा, ईअं अगरि असां कयूं त का इंजेक्शन वग़ैरह, का इंसुलिन वग़ैरह अगरि असांखे इलाही पेन थी वञे त सीवियर पेन आहे, रोज़ो बि न टुटे, त का इंजेक्शन वग़ैरह बि लॻाराए सघूं था? इंजेक्शन मौलवी साहब सही ॿुधाईंदा, मुंहिंजे ख़्याल में हूंदो आहे त तव्हां सूरज तमामु घणो आहे त इंजेक्शन हणी सघो था। मौलाना साहब, छा हिन सां रोज़ो टुटी वेंदो? न, फ़िक़ह में जेको आहे मसइलनि में हिकु मसइलो इहो बि आहे, रोज़ में जेकॾहिं तव्हांखे शिदत तकलीफ़ थिए थी दर्द जे लिहाज़ सां, त उन इंजेक्शन जेको आहे तव्हां कराए सघो था, कोई हर्ज कोन्हे को हिन में। बेशक के इंजेक्शन तक़वियत वारी न हुजे, पेन वारी, जीअं डॉक्टर साहब ॻाल्हि करे थो पियो, पेन वारी इंजेक्शन तव्हां कराए सघो था, हुन में कोई हर्ज कोन्हे। सही। मौलाना साहब, हिकु ॿी बि ॻाल्हि क्लियर कंदा हलो त कुझु अहिड़ियूं डिज़ीज़, कुझु अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके अचानक सां अटैक कनि थियूं, जीअं माइग्रेन जो सूर थो थी वञे इलाही, ऐं उहो बर्दाश्त जहिड़ो न आहे हूंदो, ऐं उहो बि अटैक कंदो आहे दिमाग़ ते। छा इन हालत में कोई पेशेंट हुजे या का अहिड़ी ॿी का अलामत, जीअं तेज़ बुख़ार जो थियणु, 103 डिग्री 102 डिग्री ताईं बुख़ार वञी पहुचे थो, छा इन कंडीशन में माण्हू पंहिंजो रोज़ो ख़तमु करे सघे थो? बिल्कुलु। जेकॾहिं बिल्कुलु तमामु घणी तकलीफ़, शिदत वारी तकलीफ़ आहे ऐं जंहिंमें इंसान जे जान वञण जो ख़तरो आहे, एतिरी अगरि तकलीफ़ आहे त उन वक़्तु रोज़ो जेको आहे तव्हां ख़तमु करे सघो था। पोइ इन जो कफ़ारो? इन जो कफ़ारो को फ़क़ति उनजी क़ज़ा आहे, यानी जॾहिं तव्हां सही थी वञो, कफ़ारो इन जो कोन्हे को, फ़क़ति इन जी क़ज़ा जेको आहिनि वाजिबु थींदी तव्हां ते। जॾहिं तव्हां सही थी वञो, इन बीमारी खां तव्हां जेको आहिनि ख़तमु थी वञे तव्हांजी, ऐं तकलीफ़ तव्हांजी दूरि थी वञे, उन वक़्तु जेको आहे रमज़ान खां बाद में उनजी रोज़े जी तव्हां क़ज़ा जेको आहिनि कंदो था। सही। मौलाना गुल हसन साहब, अॼुकल्ह जी औरत हलणु चाहे थी मुआशरे सां बि, जीअं असांजो टॉपिक ई आहे औरतुनि जी अहमियत, औरतुनि जा फ़ज़ाइल असीं ॻाल्हाए रहिया आहियूं, त औरत अॼु सोसाइटी सां बि हलणु चाहे थी ऐं एक्टिव बि आहे, सोशल बि रहे थी, उनखां पोइ घर जा कमकार ॾिसे थी या नथी ॾिसी सघे, इन खां पोइ ॿारनि जी तरबियत बि किथे न किथे मिस थी वञे पई। अॼु जी औरत जो किरदारु तव्हां कीअं पिया ॾिसो? जी बिल्कुलु, औरतुनि जे लिहाज़ सां जेका ॻाल्हि हले पई, अॼोकी औरत जेका आहे उहा तमामु मॉडर्न दौर जी आहे ऐं हिकु नए दौर जी जेका आहे इहा औरत आहे। जेके बि दुनिया जूं नयूं नयूं शयूं ईजाद थियनि थियूं, औरत चाहे थी त उनखे मां जेको आहे अपनायां, ऐं उनजो मक़सदु बि इहो हूंदो आहे, ॾिसो हर क़िस्म, चाहे उहा शहर जी औरत हुजे, चाहे पंहिंजो ॿाहिराड़ी जी औरत हुजे, हर कंहिंजी जेका आहिनि हिकु पसंदि हूंदी आहे। ॿाहिराड़ी औरत बि चाहींदा त मूं वटि भला कपिड़ा हुजनि, मेकअप हुजे, हर शइ हुजे, ऐं मॉडर्न जेके दौर जूं शयूं आहिनि उहे सभु शयूं मां इस्तेमालु कयां। शहर जी औरत वटि यकीननि इहे सभई शयूं अवेलेबल हूंदियूं आहिनि, लेकिन हिकु जेका आहे ॿाहिराड़ी जी औरत ऐं शहर वारी औरत में फ़र्क़ु इहो आहे जो उन वक़्तु उहे शयूं जेके शहर वारी औरत हूंदियूं आहिनि उहे हुन वटि जेके आहिनि मुहैया न आहिनि हूंदियूं, और उनजे लाइ ऐं उनजी दिलि चाहींदी आहे त उहे शयूं हुजनि। औरत जे लिहाज़ सां वॾी मज़लूमियत जेका औरत जी आहे उहा आहे पंहिंजे माशरे सां गॾु हलणु। ठीकु।
मिसाल असांजो हिकिड़ो ॻोठु आहे, हिकिड़ो जेको आहे पंहिंजो मंतिक मुंहिंजे ॻोठ जो जेको आहे अलॻि रिवाजु आहे, डॉक्टर साहिब जे ॻोठ जो अलॻि रिवाजु आहे, ऐं शहर जो जेको आहे हिकिड़ो अलॻि रिवाजु आहे। बाबा मुंहिंजे ॻोठ जो इहो रिवाजु आहे त असांजी औरत जेका आहे घर खां ॿाहिरि न निकिरंदी, को बि जेको आहे कमकार न कंदी, यानी जेके घर जा कम आहिनि उहे अंजाम ॾींदी, न नौकिरी कंदी, न जेको आहे न पंहिंजो को ॿाहिरि अहिड़ो कमु करणु वेंदी, न जेको आहे न घर खां ॿाहिरि निकिरंदी। यानी एज़ ए खोड़ सारा मिसाल आहिनि, यानी ॿाहिराड़ी जे माहौल जो जेको इहो रिवाजु अक्सर माना औरतूं जेके हूंदियूं आहिनि उहे घर में ई जेको आहिनि महदूद हूंदियूं आहिनि, लेकिन इन जे बरख़िलाफ़ शहर जूं औरतूं जेको आहिनि उहे घर खे घटि ॿाहिरि जेको आहिनि उहे कमु घणा अंजाम ॾींदियूं आहिनि। मिसाल उनजो बिज़नेस थी वियो, उनजी नौकिरी थी वई, उनजी ड्यूटी थी वई, या ॿिया जेके आहिनि खोड़ सारा कमु थी विया। शहर जी औरतूं पंहिंजो जेका आहिनि ॿाहिरि घर खां खोड़ सारो अंजाम ॾींदियूं आहिनि। लिहाज़ा शहर जी औरतुनि जी तरबियत जे लिहाज़ सां, औलाद जे लिहाज़ सां ऐं ॿाहिराड़ी जी औरतुनि जी तरबियत जे लिहाज़ सां फ़र्क़ु आहे। जेका औरत घर में 24 कलाक रहे थी, उनजी औलाद सां तरबियत जेको माउ खे जेका औलाद ॾिसंदी उहो ई जेको आहे कमु अंजाम ॾींदी। बाबा अम्मा घर में मानी पचाए थी, अम्मा घर में था धोए थी, जेका ॿाहिराड़ी औरत आहे, अम्मा घर में जेको आहे ॿुहारी ॾिए थी, अम्मा जेको आहे न बाबे जी ख़िदमत करे थी, अम्मा जेको आहे न पंहिंजे पुटनि जी ख़िदमत करे थी। जॾहिं उहा औलाद उनजी वॾी थींदी यकीनन जेका आहे उहा ई तरबियत मां वरी हुन में जेको आहे मुंतक़िल थींदी। शहर वारी औरत छा ॾिसे पंहिंजी तरबियत जे लिहाज़ सां पंहिंजी औलाद जी कहिड़े लिहाज़ तरबियत करे थी। औलाद जी तरबियत शहर वारी औरत जेका आहिनि तमामु घटि थी करे, छो जो औलाद जेका आहे माउ खे घर में ॾिसे ई घटि थो, त पोइ उनखे उहा जेका आहे नौकरानी जेका आहे या उनखे संभाले थी या कुझु करे थी, या कुझु टाइम जे लाइ माउ उनखे गॾु वठी वई ॾेखारियईं, जॾहिं शऊर अची वियसि पोइ उन वक़्तु जेको आहे उन माशरे खे उहो अपनाए थो। यानी तरबियत जे लिहाज़ सां शहर वारी जी तरबियत ऐं ॿाहिराड़ी जी औरत जी तरबियत जेका आहे उहा अलॻि अलॻि आहे। बसि इंसानियत में कोई फ़र्क़ु कोन्हे को, औरत जे लिहाज़ सां का बि जेका आहिनि उहा फ़ौक़ियत कोन्हे का, हीअ जेका आहे मथे आहे का बि फ़ौक़ियत कोन्हे का, ॿई बराबरि आहिनि, लेकिन तरबियत जेको आहे ॿिन्ही जी मुख़्तलिफ़ आहे। मां जेको चवां त अॼोको जेको मॉडर्न दौरु आहे त ॿाहिराड़ियुनि में बि अहिड़ियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि जो असांजा जेके ॿार नवां जेके ॼावनि था उहे बि जेके आहिनि इन नयुनि शयुनि मां जेके आहिनि फ़ाइदो हासिलु करे। छो जो अॼुकल्ह टेक्नोलॉजी जो दौरु आहे, अॼुकल्ह जेको आहे हिकिड़े नई ईजादी दौरु आहे, उन मां अगरि जेतिरो ॿाहिराड़ी जा ॿार इस्तेफ़ादो करे सघनि उनखां करे कंप्यूटर थी वियो, साइंस थी वई, मोबाइल थी वियो या कुझु बि जेके आहिनि इन्हनि खां जेके आहिनि इस्तेमालु करण खां मना न कनि, छो जो अॼुकल्ह दौर जी ज़रूरत आहे। अॼुकल्ह इन मॉडर्न दौरु अञा जेको आहे अॻिते छा टेक्नोलॉजी अचे थी, अॻिते छा जेको आहे दौरु अचे थो उहो अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन अॼु जे दौर जी जेका नई ईजाद आहे उहा जेका आहिनि सभिनि खे इस्तेमालु करणु खपे ऐं उन सां गॾु उन्हनि जी तरबियत तौरु ईअं न आहे जो मोबाइल मूं वटि आहे हुन वटि बि आहे उन में जेका शइ अचे इस्तेमालु न, उनजी मोबाइल में तरबियत करणी आहे, कंप्यूटर में हुनजी तरबियत करणी आहे, साइंस में हुनजी तरबियत करणी आहे। पोइ उहा तरबियत जेका आहे केरु कहिड़े लिहाज़ सां करे थो उहा उनजे हथ में आहे। बहितरीन तव्हां फरमायो आहे। हाणे नासिर हलूं था नात ॾांहुं, ॿ मिसरा अगरि तव्हां नाचा ख़लील सां ॿुधाईंदा त वाह वाह थी वेंदी। हबीबन जो पाड़ो छॾण सवलो नाहे, हबीबन जो पाड़ो छॾण सवलो नाहे, जुदा जानबन खां जुदा जानबन खां रहण सवलो नाहे, रहण सवलो नाहे, हबीबन जो पाड़ो छॾण सवलो नाहे, भरे साह थतड़ा ॾई ओछगारूं, भरे साह थतड़ा ॾई ओछगारूं, मदीने मां वापस मदीने मां वापस वरण सवलो नाहे, वरण सवलो नाहे, हबीबन जो पाड़ो छॾण सवलो नाहे। चङो मां हला थो मदीने जा साईं, चङो मां हला थो मदीने जा साईं, इएं चई उतां खां इएं चई
उता खां वरण सोलो नाहे, वरण सोलो नाहे, हबीबन जो पाड़ो छॾण सोलो नाहे। सुभान अल्लाह, माशा अल्लाह। नाज़रीन, वठंदासीं असीं नंढड़ो ब्रेक, केॾांहुं न वञो, वापसि था अचूं नंढड़ी साई खां पोइ। मलिकार रहमत रमज़ान प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। अच्छा, अमा तलो में पचाए असांखे सेहतमंद बणाए, इहो त जुमिलो आम आहे, छो त तलो हर घर जी ज़ीनत आहे। तलो ते आहे माहिरुनि खे 70 सालनि खां भरोसो, जेको पचाए खाधे खे बणाए थो मज़ेदार ऐं सेहतमंद। 70 सालनि खां तलो ॾींदो पियो अचे ग़िज़ाइत सां भरपूर खाधा। हिन रमज़ान पचायो तलो में मज़े मज़े जा सेहतमंद खाधा, त जीअं तव्हांजा ॿार बि चवनि अमा तलो में पचाए असांखे सेहतमंद बणाए। डॉक्टर फ़िरोज़ साहब, घणो तेल घणो घी खाइण सां नुक़सान त आहे ई, पर घणो लूणु खाइण सां किडनी ते कहिड़ो असरु पए थो? तमामु सुठो क्वेश्चन तव्हां कयो, महिरबानी। घणो लूणु मां इहो चवंदो त पॉइज़न आहे जी। ऐं घणो लूणु किडनी खे डैमेज कंदो आहे। उहो हिते घणे अरसे ताईं तव्हां खाईंदा रहो, जी। उनमें सोडियम आहे, सोडियम जेको आहे सो गुर्दे जी दुश्मन आहे, गुर्दे खे डैमेज कंदी। अहिड़ी तरह जीअं डाइक्लोरान आहे, उन्हनि में बि सोडियम आहे, घणे अरसे ताईं खाईंदो रहे थो किडनी खे डैमेज करे करे इवन गुर्दा फेल बि करे सघे थी, ब्लड प्रेशर बि वधाए। असांखे त सिर्फ़ु ब्लड ताईं जी ख़बर आहे त लूणु ब्लड प्रेशर लाइ सही न आहे। न, गुर्दनि जो दुश्मन आहे। तव्हां जेतिरो घटि लूणु इस्तेमालु कंदा ओतिरो सही आहे। सही। बल्कि असांजा कुझु डॉक्टर चवंदा लूणु ऐं मिठाण परे भॼायो, ज़िंदगी खे सेहतमंद बणायो। बिल्कुलु, उहो त शुगर लाइ बि चवंदा आहिनि। मिठाण त चलो शुगर सां हिकिड़ो कनेक्ट आहे, त वाकई अगरि असां मिठाण जो ॿुधंदा आहियूं त असांजे माइंड में शुगर अची वञे थी, पर इहो पहिरियों दफ़ो आहे त लूण जो कनेक्शन असांजी किडनी सां आहे, त किडनी ते अटैक करे थो, केतिरो अटैक करे किडनी खे डैमेज करे थो। इवन तव्हां सालनि ताईं उहो कंदा रहो त किडनी डैमेज, रीनल फेल्योर में पेशेंट वञी सघे थो। घणे असां ॾिसंदा आहियूं न, अक्सर माण्हू पेप्सी आहे त हुन में लूणु विझंदा आहिनि, ऐं डेली 7 अप में या खाधनि में जेको घणो लूणु, इहो सालनि ताईं ॾींहं में 3 दफ़ा माण्हू खाए थो पियो, नाश्तो ऐं ॿ वेला ॿिया मानी खाए थो। सालनि ताईं जेकर घणो लूणु यूज़ कंदो त डेफिनेटली उहो फिल्टर किडनी डैमेज थी वञे। त इहो तमामु सुठो क्वेश्चन कयो आहे। ऐं मुंहिंजी जेको सभिनी खे मशवरो आहे त लूणु घटि में घटि इस्तेमालु कयो, ऐं तमामु सुठी क्वालिटी जेको आयोडाइज़ साल्ट हुजे उहो इस्तेमालु कयो, पर चवंदा आहिनि न ज़ाइके हल्की टेस्ट जे हिसाब सां बसि, वधीक न कयो। तव्हांजा गुर्दा सेहतमंद रहंदा, ज़िंदगी सेहतमंद रहंदी। बिल्कुलु। ऐं डॉक्टर फ़िरोज़ साहब, पिंक सॉल्ट अचे थो अॼुकल्ह मार्केट में, ॾिसूं पिया ब्लैक सॉल्ट आहे, आख़िर असांजे लाइ कहिड़ो सॉल्ट सही आहे? असांजे लाइ आयोडाइज़ साल्ट आहे, जेको बेनज़ीर साहिबा ॾेई वई हुई असांखे। आयोडाइज़ साल्ट जेको आहे न, उहो हाणे तव्हां नोट कयो हूंदो त हीउ जेको गले में जेको गदूद थींदो हुयो जी, हीउ थोरो घटि आहे। इहो 90s खां जॾहिं बेनज़ीर साहिबा पहिरियां आई त आयोडाइज़ साल्ट यूज़ कयो। असांजी जेको कुझु एरियाज़ अहिड़ा आहिनि जंहिंमें डेफिशंसी आहे, जो ग्वाइटर थिए पियो जी, त काफ़ी सारा पेशेंट ख़बर कोन हूंदी उहो कहिड़ो लूणु यूज़ कंदा हुया, कहिड़ी क्वालिटी जो, बिल्कुलु आयोडीन में न हूंदी, ऐं डेफिशंसी हुई, उनजे करे काफ़ी उनखे इहो थायराइड प्रॉब्लम थींदो आहे। अहिड़ी तरह थायराइड ग्लैंड जेको आहे एतिरो ज़रूरी आहे असांजो, जेको नॉर्मल थायराइड हार्मोन्स आहिनि, असांजी पूरी बॉडी जी एक्टिविटी ऐं जेको सिस्टम आहे उहो मेंटेन करे थो पियो। खाधो खाऊं था उनखे मेंटेन करे थो पियो, गर्मी घणी लॻणु घटि लॻणु, इहे सभु जेको आहे न थायराइड हार्मोन जेके करे आहिनि। त आयोडाइज़ साल्ट जेको आहे उहो सभिनी खे यूज़ करणु खपे, पर लिमिटेड, लूणु हमेशह लिमिटेड मिक़दार में, जेको बसि हस्बे ज़ाइक़ा। सही। इन लाइ ई तव्हां चयो त जॾहिं रोज़ो खोलियूं था ऐं उन खां पोइ अचानक सां अगरि असीं कंहिं बि शइ ते हमिलो करे खाऊं था, यानी कि हिकु त स्पाइसी शयूं, उहे असांजे लाइ तमामु घणी नुक़सानकार, तमामु घणी स्पाइसी शयूं खाइणु न खपनि। तव्हांखे मेन्यू इहो सेट करणु खपे त ॿ खारकूं आहिनि, पाणी आहे, ऐं फ्रूट्स में उहे जेकी जंहिंखां हाइड्रेशन इलेक्ट्रोलाइट्स मिलनि था बॉडी खे, जीअं वाटर मिलन आहे, हिंदाणो जीअं आहे, ऑरेंजिस आहिनि, एपल आहे, बनाना आहे, ठीकु आहे न। पहिरियां 2 खारकूं खाधियूं, पाणी पीतो, बहितरीनु आहे, सही, ठीकु आहे न। उनखां पोइ कुझु ऑरेंज खाधी या बनाना खाधो, उनखां पोइ जीअं प्लेन राइस आहे,
उन सां गॾु लाइट प्रोटीन में एग्स अचनि था, बीन्स आहिनि, जी अहिड़े क़िस्म जी लाइट डाइट तव्हां रखंदो त स्टमक तव्हांजो सेट रहंदो, डाइजेस्टिव सिस्टम सेट रहंदो। ऐं ईअं अक्सर चवंदासीं पेट फुलो फुलो आहे जी त मतिलबु इंसान वांगुरु तमीज़ सां माण्हू खाए। ऐं इहा अफ़्तार 3 ॾींहं माशाल्लाह डेली करणी आहे। रोज़े जो मक़सदु त इबादत आहे, फ़र्ज़ु आहे, इबादत करणी आहे न। अफ़्तार या सहरी में घणो खाइणु न आहे। जी तव्हां त खाओ इहो नथा करे था त सहरी में कयूं था जीअं पूरो ॾींहुं असां एतिरो तमामु घणी बुख न लॻे, पर जेको बेसिक रिक्वायरमेंट आहे बॉडी जी उहा पूरी थिए। ऐं जॾहिं असां रोज़ो अफ़्तार कयूं था पिया, उन जो मक़सदु बि इहो आहे त हाणे हेतिरो जेको फ़र्ज़ु पूरो कयोसीं असां न्यूट्रिशन बॉडी खे उहा मिले। जी ओवर ईटिंग जे स्पाइसी फूड, हैवी फूड तव्हां बिल्कुलु बि न खाओ। तव्हां ईअं करे ॾिसो, बिल्कुलु तव्हांजो हल्का फुल्का रहंदो, वरी तरावी जी तयारी, नमाज़ुनि जी तयारी, ॿी सहरी जी तयारी तव्हां सही रहंदो। पर एतिरो खाईंदो जो घुमण फिरण में बि तकलीफ़ थींदी त डेफिनेटली ॾिसो न काफ़ी जेके पेशेंट आहिनि जिन शुगर वधी वेंदी आहे, जी उहो त जलेबी पई हूंदी आहे या स्पाइसी समोसा जेके आहिनि तव्हां ॿाहिरां था अक्सर ठहनि, उन में ॾिसो घी बि घणो आहे, तेल बि घणो जी आहे। जी अमां तलो में त पचाए, पर तलो थोरो यूज़ करे। पर अमां तलो जेकॾहिं घणो यूज़ कंदी त पोइ वो नुक़सान नुक़सानकार लूण बि घटि अमां इस्तेमालु करे। ऐं असांजो तलो त आहे ई सुठो बहितरीनु आहे, तलो में न पचाईंदासीं त कंहिं में पचाईंदासीं। डॉक्टर फिरोज़ साहब, तव्हां तलो जो नालो खयो त मूंखे अची वियो यादि असांजो किचन में अदी आबदा मौजूदु आहे। ॾिसूं था अॼु तलो में छा पचाए रही आहे। जी आबदा, थैंक यू सो मच सबा ऐं अस्सलाम वालेकुम ॾिसण वारनि खे, तमामु घर भातियुनि खे। उमेदु आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, ख़ुशबाश हूंदा, मज़े में हूंदा। ऐं रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया आहियो, तमामु ज़बरदस्त ट्रांसमिशन आहे। अॼु जेकी असांजी जेकॾहिं असां रेसिपी जी ॻाल्हि कयूं त अॼु असां पास्ता ठाहियूं था। नंढड़ा वॾड़ा स्पेशली हाणे पास्ता इलाही पसंदि कंदा आहिनि ऐं इफ़्तार में तमामु सुठो बि लॻंदो आहे। त इन में कुझु वेजिटेबल्स ऐड था कयूं, चिकन शामिलु था कयूं, पास्ता खे बॉइल कंदासीं। ऐं असां वटि आहिनि हमदर्द स्पाइस मिक्स, तमामु ज़बरदस्त स्पाइस मिक्स आहिनि, त इन्हनि खे इस्तेमालु कंदासीं। ऐं इन्हनि जो अचार गोश्त, इन्हनि जी जेको चिकन टिक्का जो फ्लेवर आहे उहो ऐड कंदासीं असां पंहिंजे पास्ता में। त अॼु असां ठाहियूं था चिकन टिक्का फ्लेवर में पास्ता, ऐं इहो फ्लेवर असां ॾींदासीं हमदर्द जे इन स्पाइस मिक्स सां। थोरो मां हिते पाणी बि बॉइल करण जे लाइ रखियो आहे, त जीअं असां पंहिंजा जेके नूडल्स आहिनि, पास्ता आहे, उनखे बॉइल कयूं। ऐं कुझु वेजिटेबल्स आहे जंहिंजी कटिंग कंदासीं, जंहिंमें शिमला मिर्च आहे, ऐं इन सां गॾोगॾु साओ बसर, थोरी कैबेज, इहे तमामु वेजिटेबल्स ऐड कंदासीं। जेका तव्हांखे सुठी लॻे थी उहा तव्हां शामिलु कयो। ऐं इनखे बि कटिंग करे रखंदासीं। इन में देरि बसि थोरी कटिंग जी लॻंदी आहे, बाक़ी त कमु इलाही आसान आहे। साओ बसर बि इलाही सुठो लॻंदो आहे। थोरो तव्हां इन में रेड कलर ऐड करे सघो था कैरेट जी मदद सां। अच्छा, वेजिटेबल्स असां कट था कयूं ऐं हिते जेको असांजो पाणी आहे उहो बॉइल थो थिए। त पाणीअ खे बॉइल जेको थी वियो आहे उन में ऐड कंदासीं पास्ता। ऐं जेसीं ताईं असां वेजिटेबल्स खे कट कंदासीं, असांजो जेको पास्ता आहे उहो सुठे तरीक़े सां बॉइल थी वेंदो। चलो जी, हिनखे थोरो स्टर बि कंदा हलंदासीं। पास्ता बॉइल कंदासीं, थोरी चिकन खे फ्राई कंदासीं, वेजिटेबल्स ऐड कंदासीं, ऐं ज़बरदस्त क़िस्म जो असांजो जेको पास्ता आहे उहो तयारु थी वेंदो। जेका शेप तव्हांखे पास्ता जी सुठी लॻे थी उहा ई तव्हां बेशक इस्तेमालु कयो। मां इन में स्पैगेटीज़ जो इस्तेमालु कयां थी। डिफरेंट तरीक़े जी शेप्स ईंदियूं आहिनि, उहे तव्हां यूज़ कयो। अॼु जे जेकॾहिं स्पॉन्सर्स जी ॻाल्हि कंदा हलूं त अॼु हमदर्द स्पाइस मिक्स वारा असां सां गॾु आहिनि, जंहिंजो अॼु असां चिकन टिक्का जो जेको मसालो आहे उहो असां इस्तेमालु बि कंदासीं। इन सां गॾोगॾु हमदर्द जो रूह अफ़ज़ा उहो असां सां गॾु आहे। तमामु ज़बरदस्त इन्हनि जो इहो शरबत आहे। इन सां गॾु तलो, बनास्पति ऐं कुकिंग ऑयल वारा असां सां गॾु आहिनि, जंहिंजो चवणु आहे त पोयनि 70 सालनि खां वठी असांजूं जेके माहिर आहिनि उन्हनि जो भरवसो आहे तलो, कुकिंग ऑयल ऐं बनास्पति गिह ते। चलो, हे जेको पास्ता आहे हिनखे ऐड कयो अथसीं, हिनखे बॉइल था कयूं। वेजिटेबल्स मां थोरी कट थी कयां। ऐं असां सां जेके स्पॉन्सर्स आहिनि उन में लाइफ बॉय शैम्पू बि शामिलु आहे। चलो, हिनखे अगेन थोरो कवर था कयूं। थोरियूं मां ऐड कयूं हिन में शिमला मिर्च।
थोड़ा सावा बसर, इन में असांखे खपंदो थूम। थूम खे तव्हां थोरो पीसे करे या बारीक तव्हां चॉप कयो, उहा असां इन में ऐड कंदासीं। ऐं हाणे थोरी कैबेज। इफ़्तार में बि इलाही सुठी लॻंदी आहे। तव्हां जेकॾहिं पंहिंजी वेजिटेबल्स कट करे रखंदव त तव्हां ॾाढो क्विक जल्दी इफ़्तार में पंहिंजूं जेके भाॼियूं आहिनि उहे कटे करे रखो त इफ़्तार में क्विक तव्हांजो इहो ठही वेंदो। पास्ता बॉइल करे रखो, वेजिटेबल्स कटियलु हुजनि, झटपट तव्हां बसि सौते कयो ऐं तव्हांजो चिकन टिक्का जेको पास्ता आहे उहो रेडी थी थो वञे। अच्छा, थोरो इनखे चिमचो घुमाईंदा हलंदासीं त जीअं हे पाण में स्टिक न थी वञनि असांजा जेके नूडल्स आहिनि। थोरो सुठे तरीक़े सां चलो इनखे कवर था कयूं। हिकिड़ो वॾे साइज़ जी तव्हां कड़शी खणो, उन में अवल चिकन ऐड कंदासीं मसाले सां गॾु। जॾहिं उनजो कलर थोरो वाइट थियणु शुरू थी वेंदो, पोइ असां उन में शामिलु कंदासीं पंहिंजूं भाॼियूं। चलो जी, कैबेज अची वई, शिमला मिर्च, साओ बसर, थूम, इहे असांजूं इनखे हटाए था छॾियूं। कोई बि जेका छन्नी आहे जंहिंमें तव्हां चांवर कढंदा आहियो उहा तव्हां इन जे लाइ रेडी रखो। ऐं जेकॾहिं तव्हांखे पास्ता थोरो सॉसी सुठो लॻंदो आहे त इहो ई जेको पास्ता जो पाणी आहे इहो ई इस्तेमालु कयो, तमामु मज़ो बि कंदो। चलो, इहे अची वियूं असांजूं भाॼियूं। भाॼियुनि खे मां रखां थी हिकिड़े पंहिंजे प्याले में। ऐं हाणे जेका चिकन आहे उनजी कटिंग कंदा हलूं। पंहिंजे पसंदि जूं भाॼियूं इन में तव्हां ऐड कयो जेके तव्हांखे सुठियूं थियूं लॻनि बसि। चलो जी, हाँ, ये अची वई असां वटि चिकन। जूलियन में इनखे बि कट कंदासीं। ऐं थोरी फ्रीज़ थियल हूंदी त तव्हांजी जेका कटिंग आहे उहा अञा बि घणी तव्हांजे लाइ ईज़ी थी पवंदी। मां अवल वेजिटेबल्स कट कयूं त जीअं असां रॉ चिकन जॾहिं कट कयूं त कोई क्रॉस कंटेमिनेशन न थिए। अवल तव्हां वेजिटेबल्स कट कयो, पोइ तव्हां चिकन कट कयो, न त तव्हां अलॻि अलॻि चॉपिंग बोर्ड जो इस्तेमालु बि करे सघो था। चलो जी, हाणे हे बि पंहिंजो जेको असांजो स्टोव आहे उनखे कयूं था ऑन। चलो जी, अच्छा, हाणे असां इन में ऐड था कयूं तलो कुकिंग ऑयल, जेको स्पेशल बचत खणी आयो आहे इन रमज़ान असांजे लाइ। ऐं स्पेशल प्रो ग्रोथ फॉर्मूला जेको तव्हांजे ॿारनि खे रखे थो स्ट्रॉन्गर, हायर ऐं एनर्जेटिक। अची वियो तलो कुकिंग ऑयल। इन में मां ऐड कंदमि थूम, जंहिंखे असां बारीक चॉप कयो अथसीं। ऐं इन सां गॾु गॾु जूलियन में कटियल चिकन इन में शामिलु कंदासीं। ऐं मां इन में ऐड कंदमि असांजो चिकन टिक्का मसालो। हमदर्द जा स्पाइस मिक्स असां वटि आहिनि, इहे असां इन में ऐड कंदासीं जीअं इन जो फ्लेवर ज़बरदस्त अची वञे असांजे चिकन में। तक़रीबन 1 टेबल स्पून। सुठे तरीक़े सां फ्राई कंदासीं। वेजिटेबल्स ऐड कंदासीं, वेजिटेबल्स में बि शामिलु कंदासीं थोरो। ऐं इन जे मसाले सां गॾु अॼु जो जेको पास्ता आहे उहो तयारु थो थिए। थोरो कलर इन जो चेंज थींदो त इन में भाॼियूं ऐड करे छॾींदासीं सेम पैन में। चलो जी, इनखे सुठे तरीक़े सां कंदासीं मिक्स।
थोड़ो मसालो। बस भाॼियुनि खे सफ़ा कारणो न आहे, पर थोड़ी जूं चंकी हुजनि ऐं थोड़ियूं सॉफ्ट थी वञनि, बसि ईअं असांखे खपे। पास्ता ऐड कंदासीं, मिक्स कंदासीं ऐं असांजो चिकन टिक्का पास्ता जेको है उहो तयारु थी पवंदो। स्पॉन्सर्स जा मां नाला खणंदी हलां। अॼु असांजे शो खे स्पॉन्सर कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा। इन सां गॾोगॾु रूह अफ़ज़ा वारा असां सां गॾु आहिनि हमदर्द जो रूह अफ़ज़ा, मेज़बान प्रीमियर डस्ट टपाल टी सिंध जी नंबर 1 चांहि। इन सां गॾु हमदर्द स्पाइस मिक्स वारा ऐं लाइफ बॉय शैम्पू वारनि असां सां ताउन कयो आहे। चिकन टिक्का पास्ता तो ठहे, जंहिंमें चिकन ऐड कयो, चिकन टिक्का मसालो शामिल कयोसीं, थोड़ा सावा बसर इन में ऐड कया आहिनि, थोड़ा शिमला मिर्च, थोड़ी कैबेज इन में शामिल कई अथसीं ऐं हेॾे असांजो जेको पास्ता आहे उहो बॉइल थो थिए। थोड़ो जीअं ई हे ॻरी वेंदो, ॿिन्हिनि खे मिक्स कंदासीं, टॉस कंदासीं ऐं सर्व कंदासीं। अच्छा, हाणे असांजो जेको पास्ता आहे उहो बॉइल थी वियो आहे, त उहो हाणे असां ऐड कंदासीं पंहिंजे हिन भाॼियुनि जे मिक्सचर में ऐं थोड़ो इनखे सौते कंदासीं। थोड़ो अञा मां इन में ऐड कंदमि मसालो, थोड़ो इन में अञा शामिल कंदासीं तलो कुकिंग ऑयल, बस इनखे कंदासीं डिश आउट। अच्छा, पास्ता ऐड कयोसीं, थोड़ो अञा आसपास जेको मसालो आहे उहो स्प्रिंकल कंदासीं। थोड़ो मां इन में ऐड कयो आहे ऑयल, चलो हे असांजो पास्ता बिल्कुलु रेडी आहे। मां तव्हांखे रिकैप ॾींदी हलां असांजा उहे ॾिसण वारा घर भाती जंहिं असांखे हींअर जॉइन कयो आहे रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन में, ऐं असांजो किचन जो सेगमेंट आहे जंहिंमें असां ठाहींदा आहियूं तव्हांजे लाइ खोड़ सारियूं रेसिपीज़। अॼु असां चिकन टिक्का पास्ता जी जेका रेसिपी आहे उहा तयारु कई आहे ऐं उनजे लाइ तव्हां सभिनीनि खां अॻु में जेको पास्ता आहे उहो तव्हांखे बॉइल करिणो आहे ऐं पैकेट ते अक्सर लिखियल बि हूंदो आहे त तव्हांखे इन शेप जे पास्ता खे केतिरी देरि जे लाइ बॉइल करिणो आहे। ओवर कुक न कजो, न त जेका तव्हांजो पास्ता जी अपीयरेंस आहे उहा बिल्कुलु ख़राबु थी वेंदी। उनखां बाद में जेके भाॼियूं तव्हांखे सुठियूं लॻनि थियूं उन्हनि जी कटिंग कयो, शिमला मिर्च, कैबेज ऐं सावा बसर इहे मां इस्तेमालु कया आहिनि। चिकन जो कीमो बि तव्हां वठी सघो था, न त चिकन खे थोरो तव्हां जूलियन में कट कयो। हमदर्द जो चिकन टिक्का मसालो इहो तव्हांखे इन में ऐड करिणो आहे। चिकन ज़बरदस्त फ्लेवरफुल थी वेंदी ऐं उनखे थोरो सॉटे कयो थूम सां गॾु, जीअं हुनजो कलर चेंज थी वञे तव्हांखे उन में भाॼियूं ऐड करणियूं आहिनि ऐं भाॼियुनि खे शामिलु करण खां बाद में उन में ऐड कयो बॉइल थियल पास्ता, थोरो तलो कुकिंग ऑयल, तमामु शयुनि खे मिक्स कंदासीं, टॉस कंदासीं ऐं इहो तयारु थी वेंदो। ॾाढो जल्दी क्विक झटपट रेसिपी आहे ऐं हिकिड़ी डिश हितां असां खणी था वठूं। इन में पंहिंजो जेको पास्ता आहे उनखे कंदासीं सर्व। अच्छा, हे सभु शयूं मां रखां थी पोइ हिते। चलो जी, हाणे हिन में चलो हे अची वियो असांजो चिकन टिक्का पास्ता। ॾाढो जल्दी क्विक झटपट ट्राई ज़रूरु कजो, ठाहिजो। तयारु कयो अथसीं तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह में। इन में खे असां तलो कुकिंग ऑयल इन में ऐड कयो अथसीं। थोरो मां साइडनि सां बि इन खे क्लीन थी करे वठां। रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन ऐं अॼोके सेगमेंट में असां
पास्ता ठाहियोसीं ऐं इन सेगमेंट खे स्पॉन्सर कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारनि। इन सां गॾोगॾु रूह अफ़ज़ा हमदर्द वारनि जो, हमदर्द पंहिंजे मेडिसन जे करे त फेमस आहे ई, पर हाणे इन्हनि जो रूह अफ़ज़ा काफ़ी सालनि खां वठी असां ॾिसूं था, ॿुधूं था ऐं पीऊं बि था। इन सां गॾोगॾु टपाल टी मेज़बान प्रीमियर डस्ट, जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे पंहिंजे रंग, खुशबू ऐं ज़ाइके जे करे। इन सां गॾोगॾु असां सां स्पॉन्सर कयो आहे हमदर्द स्पाइस मिक्स वारनि, जंहिंजा स्पाइसिस MSG फ्री आहिनि ऐं तमामु ज़बरदस्त आहिनि, तमामु बैलेंस में मसाला आहिनि, जेके असांजी पाकिस्तानी कुज़ीन आहे, पाकिस्तानी खाधा आहिनि, उन जे लाइ बेस्ट आहे। ऐं पाकिस्तानी ऑथेंटिक टेस्ट जेको आहे सो तव्हांजे प्लेट ताईं खणी ईंदो आहे। अॼु जे लाइ एतिरो ई। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हांजे लाइ ज़बरदस्त क़िस्म जूं रेसिपीज़ खणी ईंदासीं। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं पंहिंजी शेफ़ आबदा बलोच खे ॾींदा इजाज़त। ओवर टू यू सबा। रहमत रमज़ान प्रोग्राम में भलीकार कयां थी। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जशन जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। ॻाल्हि हले पई खाधनि पीतनि जी बि, बीमारी जी बि, त वरी औरतुनि जे हवाले सां औरतूं अॼुकल्ह स्पाइसी खाधो घणो पसंदि कनि थियूं, पचाइनि बि स्पाइसी थियूं ऐं असांजा ॿार बि हिरी विया आहिनि स्पाइसी खाइण ते। अगरि ॿारनि जो डाइजेस्टिव सिस्टम ख़राबु थी वञे थो ऐं ॿारु रोज़ो बि रखे थो, जीअं असांजे 12 या 13 साल जो नौजवान छोकिरो या छोकिरी आहे, उन्हनि जो डाइजेस्टिव सिस्टम ख़राबु थी वञे त पोइ छा कजे? छा उनखे ॿिए ॾींहुं रोज़ो न रखाइजे? का अहिड़ी परहेज़ आहे जीअं उल्टियूं थी वञनि त? हा, ॾिसो न, उल्टियूं में डिहाइड्रेशन तमामु घणी थी वेंदी आहे। उल्टी आहे या मोशन्स आहिनि जी, त हुन में डिहाइड्रेशन घणी हूंदी आहे। डिहाइड्रेशन ॿार में छाकाणि इम्यूनिटी घटि हूंदी आहे त उन सां ॿीहर रोज़ो रखंदो त हुन में वधीक डिहाइड्रेशन थींदी। सही। पर कोशिशि इहा करणु खपे असांजे औरतुनि खे त हू खाधा सही पचाइनि, छाकाणि जो सही साफ़ु सुथरी शइ पकल हूंदी त न उल्टी थींदी न ई मोशन थींदो। ऐं बाज़ार मां जेकॾहिं पकोड़ा समोसा न ईंदा या ॿी का शइ न ईंदी त उन सां बि उल्टी ऐं मोशन जा चांसिस तमामु घटि आहिनि। ठीकु। त इवन वॾनि माण्हुनि में बि जेकॾहिं मोशन ऐं उल्टी थी वञे उन्हनि में बि ठीकु ठाकु डिहाइड्रेशन थी वेंदी आहे। सही। पर छाकाणि रोज़ो फ़र्ज़ु आहे, वॾो माण्हू त वरी चए न मूंखे रखिणो आहे, उहो मुश्किल सां उहो बर्दाश्त कंदो आहे, त नंढो ॿारु कीअं कंदो? जी। त इन करे बिल्कुलु साफ़ु सुथरियूं शयूं घर जूं पकल हुजनि, घटि ऑयल हुजे, स्पाइसी शयूं न हुजनि, मार्केट जूं न हुजनि, त इंशाअल्लाह ॿार खे बि कुझु कोन्ह थींदो। सही। डॉक्टर फिरोज़ साहब, पाणीअ जो इस्तेमालु असीं ॾिसूं था, असीं हूअं बि घटि कंदा आहियूं सियारे जे मौसम में। वरी रमज़ान अचे थो त ख़ैर सां सॼो ॾींहुं पाणी नथा पियूं ऐं जॾहिं पियूं था त असांजो पेट फुल थो थी वञे पाणी सां ई। छा कजे? हा, पाणी जेको आहे न तरीक़े सां पीअणु खपे। हिकु त घणो खाई करे उन खां पोइ घणो पाणी पीअणु, उन जो पेट तव्हांजो फुकिजी वेंदो। सही। छाकाणि पहिरियां कुझु खाधो पीतो खाधो तव्हां ऐं उहो खाधो मादे में हूंदो आहे, उनखे डाइजेस्ट थियण में बि 3-4 कलाक लॻंदा। पर उन वक़्तु ई तव्हां घणो पाणी पी छॾियो, उहो खाधो सॼो लिक्विड में चेंज थी वेंदो आहे ऐं जॾहिं लिक्विड में चेंज थींदो त उनखे डाइजेशन में उहो डिले थी वेंदी डाइजेशन। इनखे ब्लोटिंग फील थींदी आहे, इनखे ब्लोटिंग चइबो आहे, पेट जो फुकिजणु। छा इहा ॿी कंहिं बीमारी में कन्वर्ट थी सघे थो छा? ॿी कंहिं बीमारी में ब्लोटिंग तव्हांखे अनईज़ी फील थींदो, ॾिसो न डाइजेशन डिले थी वई। सही। उन मां इनडाइजेशन थींदो, मादे में तेज़ाबियत वधीक थींदी, पोइ मादो में तव्हांजी गड़बड़ थींदी, एसिड पेप्टिक डिज़ीज़ थी सघे थी ऐं ब्लोटिंग हूंदी, पियो फूकियल हूंदो त पोइ तव्हांजो ॾिसो ब्लड प्रेशर वधी सघे थो। सही। काफ़ी सारियूं शयूं तव्हां सुठो फील ई कोन्ह करे सघंदो। त मानी खाधी त उन खां पोइ पाणी तव्हां घणो न पीओ, 2-3 ढुक पीओ, वरी जेको आहे 1.5 कलाक खां पोइ 2 कलाकनि खां पोइ पीओ। रोज़ो जेकॾहिं जेके रोज़े सां कंसर्न आहे, अफ़्तार करे थो माण्हू, त अफ़्तार 2 खारको ऐं पाणी तव्हां पहिरियां पीओ। उन खां पोइ को फ्रूट जीअं आहे, ऑरेंज खाधी, नारंगी खाधी ऐं उन खां पोइ ज़ाहिर नमाज़ पढ़ी, उन खां पोइ जेके डिनर आहे त उन में लाइट आहे, राइस आहे, एग आहे, को लाइट प्रोटीन ऐं दही जेको आहे यूज़ कयो तव्हां, उहो सही रहंदो तव्हां लाइ। सही। डॉक्टर फिरोज़ साहब, किडनी फेल्यूअर असीं ॿुधंदा आहियूं हमेशह, किडनी फेल्यूअर, किडनी फेल थी वञणु यानी कि बिल्कुलु ई किडनी खे ॿाहिरि कढंदा आहिनि, जिस्म जो टुकड़ो हिकिड़ो इहो जेको इहो ॿाहिरि कढियो वञे थो, इहो किडनी फेल्यूअर जे करे कढियो वञे थो? हा, किडनी त जॾहिं फेल्यूअर थींदो आहे त ॿाहिरि त कोन्ह कढिबी आहे, रिनल ट्रांसप्लांट जेकॾहिं थिए थो। सही। त उहो ट्रांसप्लांट गुर्दो जेको आहे लॻे थो पियो
हुन में किडनी कट बि कॾहिं आहे जॾहिं गुर्दो ख़राबु थी वञे, उहा इन्फेक्शन करे थी ऐं फंक्शन बिल्कुलु ख़तमु आहे हिकु साइड जी जेकॾहिं आहे फंक्शन न आहे हुन में पस थी वञे, इन्फेक्शन थी करे या पेन थी करे, ठीकु आहे न, उहा रहंदी त इन्फेक्शन कंदी, सेप्टिसीमिया जिस्म में ज़हर फैलिबो त इंसानु जेको सही न रहंदो। ऐं सूर बि जेकॾहिं हर वक़्तु तमामु घणो थो रहे, गुर्दो बि कम जो बि न आहे त उन्हनि सूरतुनि में गुर्दे खे कढिबो आहे। ठीकु, त इनखे असीं किडनी फेल्यूर चऊं था। किडनी फेल्यूर त इहो आहे त गुर्दा फेल थी वञनि, गुर्दा पंहिंजो नॉर्मल फंक्शन न कनि। ॿई गुर्दा या हिकु ॿई गुर्दो? गुर्दा। अच्छा, ठीकु आहे न, हिकु गुर्दो बि जेकॾहिं आहे सही आहे त उन ते बि इंसानु हली सघे थो, हिकु गुर्दो बि तव्हां सही कमु कंदो त को मसइलो न आहे, परेशानी जी ॻाल्हि कोन्हे का। पर जेके डिज़ीज़ आहिनि जीअं डायबिटीज़ आहे या ब्लड प्रेशर, गुर्दे फेल जा बि काज़ आहिनि। हिकिड़ो प्री रीनल काज़ आहे, यानी सिस्टमिक का डिज़ीज़ आहे जंहिंमें डायबिटीज़ अचे थी ऐं हाइपरटेंशन अचे थो, ॿियूं बि खोड़ सारियूं सिस्टमिक डिज़ीज़ आहे उनजे करे थी सघे थो। रीनल काज़ आहे जीअं किडनी में स्टोन आहे, घणे अरसे खां पियो आहे, उहो इन्फेक्शन करे थो, ब्लॉक करे थो, ब्लॉक थी गुर्दो डैमेज थी वञे थो, या गुर्दे जी ॿी के डिज़ीज़ जेके घणे अरसे खां रहनि थियूं उहो गुर्दे खे ख़राबु कनि थियूं। सही। पोस्ट रीनल काज़ में गुर्दे हेठि को पथरी आहे उहा ब्लॉक करे करे गुर्दो सुजल रहे थो घणे अरसे ताईं, उन डैमेज थिए थो, या हेठि मसाने में का आहे उहो ब्लॉकेज थो करे, यूरिन मथे ब्लॉक रहे थो, उन करे डैमेज थिए थो गुर्दो। इहे काज़िज़ हूंदा आहिनि। सिस्टमिक का डिज़ीज़ आहे, किडनी जी डिज़ीज़ आहे, किडनी खां हेठि जेको आहे गुर्दे जी नाली आहे या मसानो आहे, उन में का बीमारी आहे जंहिंमें रुकावट थी, पेशाब नथो निकिरे ऐं उहो रही करे गुर्दे खे डैमेज कंदे गुर्दा फेल था थी वञनि। सही, बिल्कुलु ईअं तव्हां सही डिफाइन कयो त किडनी फेल्यूर आख़िर चइजे छा खे थो। ऐं इहो बि डॉक्टर साहिब खां सवाल ज़रूरु कंदासीं त जेके डायलिसिस ते माण्हू आहिनि या वरी किडनी सां रिलेटेड का अहिड़ी बीमारी आहे जेके पंहिंजो इलाजु कराइनि था त उन्हनि लाइ बि छा रोज़ो रखणु सही आहे। नाज़रीन, वठंदासीं नंढिड़ो ब्रेक, केॾा न वञो, वापसि था अचूं ऐं पोइ सवालनि जवाबनि जो सिलसिलो शुरू कंदासीं। भलीकार नाज़रीन, रहमत रमज़ान प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। अच्छा, टपाल मेज़बान जेका हर घर जी ज़ीनत आहे, टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं एतिरो बहितरीन आहे जो हर ढुक में मिले थो भरपूर मज़ो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। मुंहिंजो रमज़ान जो दस्तरख़्वान बि टपाल मेज़बान खां सवाइ आहे अधूरो, सो तव्हां बि पीओ टपाल मेज़बान। मौलाना गुल हसन साहब, मां तव्हां खां इहो ज़रूरु पुछणु चाहींदमि त औरतुनि खे इस्लाम केतिरा ऐं कहिड़ा हक़ ॾिना आहिनि ऐं केतिरी आज़ादी ॾिनी आहे? औरतुनि खे इस्लाम, छो जो इस्लाम असांजो दीन हिकु अहिड़ो दीन आहे जी जंहिं दीन में अलाह तबारक व ताला एतिरियूं जेके आहिनि आसाइशूं रखियूं आहिनि ऐं एतिरियूं जेके आहिनि आसानियूं रखियूं आहिनि, शायदि ॿिए कंहिं दीन में एतिरियूं न हुजनि। औरतुनि जे हुकूक जे लिहाज़ सां दीन इस्लाम तमामु घणा जेके आहिनि उहे फ़ाइदा बयानु कया आहिनि ऐं नुक़सानात जेके आहिनि उहे बि जेके आहिनि बयानु कया आहिनि। दीन इस्लाम जे लिहाज़ सां ॾिठो वञे त दीन इस्लाम असांजो उहो दीन आहे जंहिं दीन में अलाह तबारक व ताला औरतुनि जे लिहाज़ सां, परदे जे लिहाज़ सां, आज़ादी जे लिहाज़ सां सभु केतिरो औरत खे जेको आहिनि आज़ादु हुजणु खपे, केतिरो जेको आहिनि उहा औरत परदे में रहणु खपे, इस्लाम जेको आहिनि बयानु कयो आहे। माशिरो अलॻि शइ आहे, दीन इस्लाम जेको आहे उहो अलॻि शइ आहे। दीन इस्लाम औरत जे लिहाज़ सां उनखे इहो इजाज़त नथो ॾिए त हू जेको आहिनि पंहिंजे माउ पीउ जी जेका आहिनि उहा नाफ़रमानी करे। जेकॾहिं शादी थियल अथसि त दीन इस्लाम इजाज़त नथो ॾिए त पंहिंजे शौहर जी जेको आहे नाफ़रमानी करे। दीन इस्लाम जेकॾहिं औरत दीन इस्लाम ते आहे, औरत जे पंहिंजे शौहर जे लिहाज़ सां कीअं नाफ़रमानी, यानी औरत अगरि उनजे इज़्दिवाज में आहे, शादीशुदा आहे, त औरत जेको आहे पंहिंजे मुड़ुस जे इजाज़त खां बग़ैर घर खां ॿाहिरि नथी निकिरी सघे। सही। दीन इस्लाम जेको आहे इजाज़त नथो ॾिए त औरत जेका आहे हिकिड़ो क़दम बि जेको आहे पंहिंजे शौहर जी इजाज़त खां बग़ैर जेको आहे घर खां ॿाहिरि निकिरे। अहिड़ी तरह दीन इस्लाम वालदेन जे लिहाज़ सां बि, जॾहिं धीउ आहे उन्हनि जी त जेको आहे मुकमल फ़रमबरदार जे लिहाज़ सां वालदेन जी बग़ैर इजाज़त खां बग़ैर जेको आहे को बि कमु जेको आहे अंजाम नथी ॾेई सघे, हथा की नौकिरी हुजे, हथा की जेको आहे सवाइ वाजिबात जे। अगरि वालदेन चवनि था तव्हां निमाज़ न पढ़ो, धीउ खे चवनि था निमाज़ न पढ़ो, त उन वक़्तु जेको आहे उहा धीअनि जी मुखालफ़त करे सघे थी। हा, अगरि वालदेन चवनि था तव्हांखे नौकिरी नाहे करणी,
त नाहे करणी। मुस्तहबात में बि वाजिबात मुस्तहबात में बि अगर मना कनि था वालिदैन, मिसाल मां तव्हांखे ॾींदो हलां, मुस्तहब निमाज़ अगर पढ़े थी, मुस्तहब निमाज़ वाजिब न, मुस्तहब निमाज़ में अगर औरत खे उन धीउ खे या माउ पीउ सॾनि था त उहा औरत जवाबु ॾिए। मुस्तहब निमाज़ एतिरो वालिदैन जे लिहाज़ सां फरमान जे बरदारी जे लिहाज़ सां दीन इस्लाम जेको आहे ताक़ीद कई आहे त पंहिंजे वालिदैन जेका फरमान बरदारी कयो, नाफ़रमानी न कयो। अहिड़ी तरह औरतुनि जे हुकूक जे लिहाज़ सां परदे ते अचो तव्हां, दीन इस्लाम जेको आहे औरत जो छा परदो जेको आहे बयानु कयो आहे। बाबा दीन इस्लाम फ़िक़ह त हर कंहिं वटि अलॻि आहे, मिसाल शिया फ़िक़ह अलॻि आहे, फ़िक़ह हनफ़ी अलॻि आहे, फ़िक़ह जेको आहिनि हंबली अलॻि आहे, सभु फ़िक़ह जे लिहाज़ सां अलॻि। बाबा कंहिं वटि इहो आहे त औरत जेको आहे फ़क़ति चहिरो जेको आहे एसिताईं लिकाए, इहो दीन इस्लाम परदो आहे। कंहिं वटि इहो आहे त बाबा निकाब ताईं जेको आहे एसिताईं जेको आहे परदो करिणो आहे, वार बि वार त माना हू हर कंहिं वटि इहो मुसलम आहे त ज़ाहिर न हुजनि। दीन इस्लाम जेको आहे असांखे चए थो मना आहे। को जेको आहे चहिरे जे लिहाज़ लिकाइण जे लिहाज़ सां चए थो, को जेको आहे हथा के औरत जा हथ बि जेके आहिनि लिकल हुजनि, कलायूं बि जेके आहिनि उहे ज़ाहिर न हुजनि। दीन इस्लाम जे लिहाज़ सां इस्लाम जेको आहे औरत जो हक़ बयानु करे थो, इहो जेको आहे औरत जो हक़ आहे त परदो जेको आहे औरत ते वाजिबु आहे, उनखे न कोई नामहरम ॾिसे, न हू जेका औरत जेका आहे कंहिं नामहरम खे ॾिसे। मां तव्हांखे मिसाल ॾींदो हलां, छो जो बीबी ज़हरा सलाम अलैहा असांजे औरतुनि जे लाइ नमूने अमल आहे। साइण बीबी ज़हरा सलाम अलैहा हिकु दफ़ा घर में हुयूं, रसूल ख़ुदा बि घर में हुया। कोई नाबीन शख़्स अचे थो, नाबीन अखियुनि खां बीनाई जे लिहाज़ सां घर आयो, चई या परदो कयो जेको आहे घर में जेको आहे नाबीन शख़्स अचे थो। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी ज़हरा सलाम अलैहा परदे में वञे थी ऐं बाद में जेको आहे साइण खां सवाल था कनि, हथा के नाबीन आहे हू त ॾिसे कोन पियो तव्हांखे, तव्हां परदे में छो वियो? बाबा तव्हां ई दर्स ॾिनो आहे, तव्हां ई असांखे ॿुधायो आहे। अगरचे हुनखे अखियूं कोन आहिनि, हू मूंखे कोन थो ॾिसे, लेकिन मूंखे त अलाह अखियूं ॾिनियूं आहिनि त मां जेको आहे हुनखे ॾिसां थी। यानी इस्लाम असांखे दर्स न नामुहर्रम जेको आहे औरत ॾिसे, न औरत जेको आहे नामुहर्रम खे ॾिसे। दीन इस्लाम जेको आहे असांखे इहो औरत जो हक़ जेको आहे बयानु कयो आहे। हुकूक त खोड़ आहिनि दीन। अहिड़ी तरह दीन इस्लाम अगरि ज़ौजियत में आहे त पंहिंजी औलाद जे हुकूक जे लिहाज़ सां औरत ॾिसे त जेको आहिनि कहिड़ो हक़ आहे। दीन इस्लाम जेको आहे औरत खे पाबंद कोन कयो आहे। हथा के जेकॾहिं पंहिंजे पुट पंहिंजे औलाद जेको अथसि, जेकॾहिं उन शोहर मां हुनखे औलाद थी आहे, मां दीन इस्लाम जे हुकूक जी ॻाल्हि थो कयां, हथा के जेको औलाद थियो अथसि उनखे बि अगरि खीर पीआरणु चाहे त नथी पीआरे सघे। हाँ, अगरि खाधो पचाइण जे लाइ असां घर में आहे पचाइण जे लाइ चयो न त नथी पचाए सघे। दीन इस्लाम कोन चयो आहे तूं औरत जेको आहे शादी खाधे पचाइण जे लाइ तोखे ॾिनी आहे, या जेको आहे औरत जेको आहे ॿारु आयो तोखे उनखे संभालण जे लाइ असां ॾिनो आहे। न, इहो औरत जो एहसान आहे जो असांजे लाइ खाधो बि पचाए थी ऐं असांजे औलाद खे बि जेको आहे उहो अपनाए थी, उनखे जेको आहे उहो दर्स ॾिए थी ऐं माउ पीउ जो सबक़ु ॾिए थी। लेकिन औरत ते वाजिबु कोन्हे कोई। ऐं इहो जेको ससु सहुरे लाइ चयो वेंदो आहे त उन्हनि जी बि ख़िदमत करणी आहे तव्हांखे, तव्हां घर आया आहियो त घर खे सभिनी खे संभालणो आहे, भातियुनि खे। बिल्कुलु ईअं आहे, माना इंसानियत जे नाते आहे, लेकिन दीन इस्लाम इहा शइ कोन्हे सवाइ वालिदैन जे। ससु सहुरे जे लिए ताबे जे लिहाज़ सां उहा औरत जेको आहे ताबे हुजणु ज़रूरी कोन्हे को, दीन इस्लाम कोन थो चए। बाक़ी जेकॾहिं इंसानियत आहे, अख़लाक आहे त पोइ जेको आहिनि ससु सहुरे जेके आहिनि पंहिंजे वालिदैन वांगुरु हिकु मजाजी जेके आहिनि उहे वालिदैन आहिनि, उन्हनि जी इज़त ऐं एतिराम करणु जेको आहे उहो ज़रूरी आहे। अहिड़ी तरह उनजा भाइर थी विया, ॿिया घर जा अफ़राद थी विया, उन्हनि जी इज़त करणु जेका आहिनि उहो ज़रूरी आहे। दीन इस्लाम असांखे इंसानियत जो दर्स ॾिए थो। जेको मां तव्हांखे हुकूक ॿुधायां थो त हक़ जेको आहे कोन्हे को हुकुम करे शोर बाबा मूंखे खाधो पचाए ॾे, औरत मना करे सघे थी। हक़ कोन्हे त बाबा मुंहिंजो पुटु रोवे थो उनखे खीर पीआर, हा उहो अहसान आहे उनजो खीर पीआरे उनखे, लेकिन हुकूक जे लिहाज़ सां दीन इस्लाम में इहो हक़ कोन्हे को त असां हुन ते औरत ते जेको आहिनि हुकुम हलायूं ऐं जबर हलायूं। बहितरीन तव्हां फरमायो मौलाना साहब। डॉक्टर फिरोज़ साहब, डायलिसिस जा बि कुझु मरीज़ आहिनि असांजी सोसाइटी में, छा डायलिसिस जा मरीज़ रोज़ो रखी सघनि था? डायलिसिस जा मरीज़ तमामु ॾुखियो आहे, छाकाणि हू पहिरियां गुर्दा फेल हूंदा आहिनि उन्हनि जा जी, उनजे लाइ तमामु घणो मुश्किल थींदो आहे। ऐं पहिरियां ई गलो ख़ुश्क हूंदा आहे उन्हनि जो तमामु घणो, रत जी कमी हूंदी आहे, ऐं डिपेंड थो करे त रिनल फेल्यूर कहिड़ी स्टेज जो आहे उन्हनि में। कंहिंजी क्रिएटिनिन नव आहे, डायलिसिस थिए थी पई त तमामु मुश्किल आहे उनजे लाइ रोज़ो रखणु। सेहतमंद थी करे उहो क्रिएटिनिन घटिजे ॿिनि ताईं अचे जेको बर्दाश्त करे सघे सही, त पोइ ई उन्हनि खे। डॉक्टर फिरोज़ साहब, छा के अहिड़ा बि पेशेंट आहिनि जिन जी डायलिसिस हफ़्ते में 2 खां 3 दफ़ा थींदी हुजे, ऐं इन कंडीशन खे छा असीं क्रिटिकल कंडीशन चई सघूं था? हा,
हिकिड़ो केरेटिन सीरम केरेटिन हूंदो आहे जो गुर्दे जो फंक्शन ॾिसंदा आहियूं असां, रत जो टेस्ट हूंदो आहे सिंपल, उन ते डिपेंड थो करे। ॿियो सिम्टम्स जेके मरीज़ जूं जेके अलामतूं आहिनि, साह में तकलीफ़ घणी आहे, ब्लड प्रेशर तमामु घणो आहे, ऐं पेशाब नथो अचे बिल्कुलु, सही, जेके इंडिकेशन हूंदियूं आहिनि डायलिसिस जूं, जेके सिर्फ़ु पेशाब बि बंदि थी वियो नथो अचे, क्रेटिन वधीक आहे त डायलिसिस करिणो पवंदो। अच्छा, साह में तकलीफ़ आहे ऐं क्रेटिन वधियल आहे, डायलिसिस करिणो पवंदो। ठीकु आहे न। हाणे क्रेटिनिन सम्झो त ज़हर आहे जी, उहो जेकॾहिं रत में रहंदो त तव्हांखे लाइफ थ्रेट आहे, इन करे डायलिसिस कई वेंदी आहे त असां हुनखे घटायूं, क्रेटिन घटिजे, रत साफ़ थिए। पोइ हिकिड़ी डायलिसिस थी त उन मां केतिरो रिस्पॉन्स आहे, 9 थी त उन मां 7 थी क्रेटिनिन, पर अञा सिम्टम्स आहिनि त ॿी डायलिसिस बि इन करे जल्दी कई वेंदी आहे त या क्रेटिनिन लोअर डाउन थिए ठीकु, ऐं सिम्टोमेटिकली बि पेशेंट इम्प्रूव करे, यूरिन आउटपुट बि सुठी थिए, ॿिया साह जी तकलीफ़ आहे, रत जेका ठहे थी पई उन में बि थोरी इम्प्रूवमेंट अचे। सिम्टोमेटिकली पेशेंट इम्प्रूव कंदो त डायलिसिस पोइ थोरी घटिबे, पर जेकॾहिं क्रेटिन घणी आहे ऐं सिम्टम्स इलाही आहिनि त पोइ पेशेंट जी हयाती जे लाइ डायलिसिस कई वेंदी आहे, जीअं उहो क्रेटिन घटिजे ऐं पेशेंट खे स्टेबलाइज़ करे। सही। मोहम्मद कासिम साहब, औरत खे इस्लाम केतिरी आज़ादी ॾिनी आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त औरत जे मुतालिक़ मां पुछा कई, सभ खां पहिरें हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताजदार मदीना जी हदीस मुबारक आहे। आमिना जे लाल औरत जे मुतालिक़ पाण फरमायूं त दीन इस्लाम जी आमद खां पहिरें औरत खे हिकारत जी नज़र सां ॾिठो वेंदो। हकीर माना औरत जी का बि क़ीमत वग़ैरह न हूंदी हुई। जी, जॾहिं खां वठी करे दीन इस्लाम आयो, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद जे अंदरि अहकामात बयानु फरमाया। या हदीस मुबारक में आमिना जे लाल फरमायो त औरत खे केतिरा हक़ ॾियणा आहिनि, औरत खे कहिड़ा हुकूक ॾियणा आहिनि। उनखां बाद में दीन इस्लाम खां बाद में औरत खे इज़तूं मिलियूं, औरत खे मक़ाम मिलियो, औरत खे मनसब मिलियो, औरत जो मर्तबो मथां थियो। ऐं पर्दे जे मुतालिक़ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साहिबज़ादी सैयदा तैयबा ताहिरा अम्मा फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा पाण इरशाद फरमायूं त जॾहिं बि मां दुनिया ते आहियां, मुंहिंजे लाइ अल्लाह तबारक व तआला पर्दे जो हुकुम फरमायो आहे। मां उन नबी जे घराणे मां जा आहियां जंहिं तमामु दुनिया में रहण वारी औरतुनि जे लाइ पर्दे जो हुकुम फरमायो। ऐं पाण फरमायूं जॾहिं मां हेत ज़िंदगी में आहे, हुज़ूर हदीस मुबारक में उलमा मशाइख़ मुफ़स्सिरीन पंहिंजी किताबुनि में बि फरमाईंदा आहिनि, नबी जे घराणे में रहण वारा अंदरि जेका बि फ़र्द हूंदा हुया, औरतूं हूंदियूं हुयूं, त उहे जॾहिं बि पाण में फ्री थी करे घर में वेंदियूं हुयूं त पंहिंजो जेको चहिरो हूंदो उहो दीवार जी तरफ़ हूंदो हुयो। उहो साम्हूं चहिरो करे न वेंदियूं हुयूं, भले को बि कमु काज कंदियूं हुयूं, लेकिन चहिरो हमेशह झुकियल हूंदो ज़मीन जी तरफ़। ऐं उन्हनि जो चहिरो अगरि वेठियूं रहनि हा, आराम करे हा, त उन्हनि जो चहिरो जेको आहे दीवार जी तरफ़ हुजे। इन जे लाइ जे ॿाहिरि खां कंहिं बि माण्हू को बि छत ते न अचे या कंहिंजी बि नज़र असांजे चहिरे जी तरफ़ न हुजे, चाहे भले उहे पंहिंजे घर में बि हूंदियूं हुयूं, लेकिन वरी बि एतिरो पर्दे जो मक़ाम ऐं एतिरो पर्दे जो ख़्यालु कंदियूं हुयूं। मां खे हिकिड़ी तमामु असां जंहिं ख़ानका आलिया क़ादरिया भरचूंडी शरीफ़ सां वाबस्ता आहियूं, उन्ही जे मुतालिक़ मां नंढड़े हिकिड़े कुझु मिंटनि जी ॻाल्हि आहे अव्हां जे साम्हूं रखंदोमांव। सैयदुल आरिफ़ीन हुज़ूर हाफ़िज़ुल मिल्लत हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ रहमतुल्लाह अलैह पहिरियां बानी ख़ानका आलिया क़ादरिया भरचूंडी शरीफ़ जा। उनखां बाद में हादी साईं नासिर तहरीक आज़ादी पाकिस्तान क़िबला साईं भुरल साईं दामत बरकातुहुमुल आलिया ऐं अमीर अहले सुन्नत पाकिस्तान मौजूदा जेके सज्जादा नशीन आहिनि ख़ानका आलिया क़ादरिया भरचूंडी शरीफ़ जा, पीर साईं अब्दुल ख़ालिक हुजनि या उन्हनि जा साहिबज़ादा मियां अब्दुल मालिक आहिनि, जेको ख़ानका आलिया क़ादरिया भरचूंडी शरीफ़ मोहब्बतुनि जो दर्स पंहिंजी जमात में पंहिंजे फ़ुक़रा में इनायत फरमायो आहे। मां सम्झां थो त जेको हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे औरतुनि जे लाइ ऐं असांखे हुकूकुल इबाद जे लाइ, असांखे हुकूक जे लाइ जेको दर्स ॾिनो आहे, उहो ई ख़ानका आलिया क़ादरिया भरचूंडी शरीफ़ खां असांखे दर्स मिलियो आहे। असातिज़ा खां बि, उलमा खां बि ईअं हुजे। ऐं पहिरें इस्लाम लाइण खां बि पहिरें हुज़ूर जे दीन इस्लाम अचण खां पहिरें औरत जी का बि हैसियत न हूंदी। हाणे सैयदा तैयबा ताहिरा अम्मा फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा
जी जेको भी औरतूं जहान में दुनिया में बसिन थियूं पियूं या हे आवाज़ टीवी जी टेलीविज़न खे ॾिसी रहियूं आहिनि, उन्हनि जे लाइ इन खां वॾी का पर्दे जी मां सम्झां थो त को बि हुकुम न आहे। सैयदा साहिब साईं पाण इरशाद फरमाइनि थियूं त जॾहिं मुंहिंजो जनाज़ो बि निकिरे त उहो राति जो मदीने जी घिटिन मां जनाज़ो कढिजो। राति जे वक़्त में चाहे केर बि ॾींहं जो मुंहिंजो जनाज़ो बि न निकिरे, इन जे लाइ जे गैर मर्द जी नज़र बि मुंहिंजे जनाज़े जे मथां बि न पवे। इहो पर्दो जो हुकुम ऐं हुकूक इहो दीन इस्लामी असांखे बहितरीन मोहम्मद कासिम साहब, बहितरीन तव्हां इरशाद फरमायो नाज़रीन। पुॼाणी ते पहुता आहियूं, वक़्तु बिल्कुलु घटि आहे असां वटि ऐं मोकिलाईंदासीं, छो त मोकिलाईंदासीं ऐं असीं नात बि ॿुधंदासीं। सो पहिरीं असीं महिमाननि खे कंदासीं ख़ुदाफ़िज़। मोहम्मद कासिम साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया ऐं बहितरीन असांखे ॻाल्हियूं ॿुधायूं। मौलाना गुल हसन मशदी साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया। डॉक्टर फ़ेरोज़ उमर साहब, तव्हांजी बि महिरबानी, तव्हां क़ीमती वक़्तु ॾेई असांजे प्रोग्राम में आया। ऐं मोहम्मद उमर खलीली साहब, तव्हांजी बि महिरबानी, तव्हां बहितरीन आवाज़ में असांखे नातूं ॿुधायूं। वेंदे वेंदे बि नात ॿुधंदासीं। नाज़रीन, ॾींदा सबाबड़ो खे इजाज़त, नई दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्याल। वरी ॿीहर मिलंदासीं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़, बिस्मिल्लाह। कोन ॾिसंदे कोई ॾुखड़ो, दर वठी वेहंदे जे हिकिड़ो। कोन ॾिसंदे कोई ॾुखड़ो, दर वठी वेहंदे जे हिकिड़ो। दुनियावी दोस्त वफ़ाई एॾी यार कंदो नाहे, मुंहिंजो सॼण मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे। मुंहिंजो सॼण मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे। खोड़ा हातिम ताई आणियो, दिल रुबा जी सखाबिया। ख़ैर जिन बि वतो वया चवंदा मुस्तफ़ा जी सखाबिया। साइल जे के सवाल मथां, साइल जे के सवाल मथां इनकार कंदो नाहे। मुंहिंजो सॼण मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे। मुंहिंजो सॼण मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे। तो असां लाइ रोई पंहिंजा गल पुसाया नूरानी। शक्लियूं ही महफूज़ असांजूं, ही बि संदनि ई महिरबानी। ए तेरे हद ताईं को बि, ए तेरी हद ताईं को बि प्यार कंदो नाहे। मुंहिंजो सॼण मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे। ओ जंहिं बि जाइ ते वेंदो आहियां, मान मिलंदो काफ़िया। शहनशाह महबूब नवाज़ण तो असां लाइ शाफ़िया। वड़ा वॾा हित अहिड़ी तरह, वड़ा वॾा हित अहिड़ी तरह संसार कंदो नाहे। मुंहिंजो सॼण मदीने वारो कंहिंखे धार कंदो नाहे। रहमते रमज़ान, रहमते रमज़ान, रहमते